सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। अस्सलाम वालेकुम व्यूअर्स, भली कार पिया कयूं अव्हांखे असलाम सिंध जे हिन ख़ूब सुहिणे ट्रांसमिशन में ऐं हिन ख़ूबसूरत सुहिणी रंग बिरंगी ट्रांसमिशन में जंहिं असांखे जंहिंसां असां सहकार कयो आहे उहे आहिनि GFC बिल्डर्स, नाज़ टाउन रेजिडेंसी फेज़ 2, एग्जीक्यूटिव बुलान कॉर्नर, अब होगा हर प्लॉट कॉर्नर प्लॉट। ऐं तमामु सुठी स्कीम आहे, तमामु सुठो पैकेज आहे। 35 लख वारो जेको प्लाट आहे सिर्फ़ु 26 लख में ॾियनि पिया GFC वारा। ऐं काफ़ी बिल्डर जीअं मां चवंदो आहियां कि ख़्वाब त वॾा वॾा ॾेखारींदा आहिनि, ख़्वाब ॾेखारे करे पोइ हिकु ताबीर त मतिलबु देरि सही सवेर सही करणु खपे, पर ईअं बि न, पर ताबीर अधूरी रहिजी वेंदी आहे। पर GFS बिल्डर्स जो हिकिड़ो वाहिद हिकिड़ो नालो आहे, हिकिड़ो ब्रांड आहे ऐं एतमाद जो नालो आहे। GFS बिल्डर्स न सिर्फ़ु तव्हांखे वॾा वॾा ख़्वाब ॾेखारींदो आहे, पर तव्हांजे हुन ख़्वाब जी ताबीर खे बि मुमकिन बणाईंदो आहे। त पोइ GFS बिल्डर्स उन्हनि जे लाइ आहे जेके पंहिंजे संजीदा थी करे सोचनि पिया पंहिंजे घर जे लाइ। ऐं घर कंहिंजो ख़्वाब नथो थी सघे, हर माण्हू जो ख़्वाब आहे कि मुंहिंजो पंहिंजो घर हुजे। सो पंहिंजो जेकॾहिं घर तव्हांखे खपे, तव्हां जेकॾहिं तलबगार आहियो पंहिंजे घर जा, त तव्हांखे हिकिड़ो सुठो जेकॾहिं बिल्डर जी ज़रूरत आहे त पोइ GFC खां पोइ GFS खां वधीक पोइ को तव्हां वटि ऑप्शन आहे ई कोन। ऐं ॿी ॻाल्हि थोरो ॾुखायल हिकिड़ी अॼोके ॾींहं जी ख़बर आहे, तमामु ॾुखाईंदड़ ख़बर आहे कि तारिक जमील, मौलाना तारिक जमील साहब जिन्हनि जो फ़र्ज़ंद नौजवान फ़र्ज़ंद जेको आहे उहो उनजी डेथ थी वई आहे। कल्ह जेका इहा ख़बर सॼी सर्कुलेट थी, सॼी सोशल मीडिया ते ख़बर हलंदी रही। ऐं अफ़सोस इन ॻाल्हि जो थिए पियो कि असांजो हिकु त माना वॾो लॉस हिकिड़ो पीउ जे लाइ हिकिड़ो वॾी तकलीफ़ जे ॻाल्हि आहे ई आहे, हुनजी फैमिली जे लाइ हिकिड़ी वॾे में वॾी तकलीफ़ दे ॻाल्हि आहे ई आहे। पर हिकिड़ी ॿी तकलीफ़ दे इहा ॻाल्हि जेका मां पर्सनली महसूसु कई, जेका सभिनी महसूसु कई, कि असांजे जेके समाजी रवैया जिन्हनि जे लाइ अक्सर सां डिस्कस कंदा रहंदा आहियूं कि हू कॾहिं कॾहिं ख़ुशियुनि में त माण्हुनि खे ॾाढो परेशान कंदा आहिनि, उन्हनि खे ग़मनि में तब्दील कंदा आहिनि, पर जेकॾहिं ऑलरेडी हिकिड़ो माण्हू ग़मनि में आहे त उन जे ग़मनि में बि इज़ाफ़ो करण में बि असां पोइते किथे बि न आहियूं। त उन्हनि जे फ़र्ज़नि जी जॾहिं डेथ जी का न्यूज़ हली त उन्हनि माण्हुनि जा डिफरेंट हिकिड़ा नेगेटिव, हिकिड़ा बीमार टाइप जा कमेंट अचणु शुरू थी विया त बाबा ख़ुदकुशी कई अथई, ऐं ख़ुदकुशी छो कई, छा लाइ कई, मौलाना तारिक जमील जो पुटु आहे त उन ख़ुदकुशी कई आहे, उनजो हीअं हूअं, बहरहाल तमामु एतिरी तकलीफ़ दे जेके कमेंट्स ॿुधण में आया त पोइ मजबूर थी विया उहे माण्हू जेके सोग में आहे, जिन्हनि जे घर में तॾो हुजे, जिन्हनि जे घर में मौत फोतगी थी वई हुजे, हिकिड़ो जवान पुटु जेको आहे सो उहो उन दुनिया मां हलियो वियो हुजे, ऐं उन माण्हुनि खे वज़ाहत ॾियणी थी पए हिन माण्हुनि खे। चवंदा आहिनि यार मतिलबु हे इंसान जी ज़िंदगी पंहिंजी, औलाद पंहिंजी लाइफ आहे, ऐं असां सफ़ायूं ॾियूं के ॿिए खे त मुंहिंजे पुटु जेको आहे सो ख़ुदकुशी न कई आहे। हा, ख़ुदकुशी ई सही, पर हिनखे उन ख़ुदकुशी में काउंट इन जे करे न कंदासीं कि उनजे पुट जे बारे में ॿुधायो वियो आहे कि हू हिकिड़ो डिप्रेशन में बचपन खां को मतिलबु रहियो आहे, काफ़ी अरसे खां डिप्रेशन, उहो हुनखे अहिड़े तरीक़े जी का दिमाग़ी बीमारी रही त पोइ हुन पंहिंजे पाण ते कंट्रोल न करे ऐं जेको आहे सो गार्ड खां गन खणी करे हुन अटैम्प्ट कयो पंहिंजे पाण ते। पर अल्लाह ताला उन्हनि खे जन्नत में आला मक़ाम अता फ़रमाए। ऐं उहा जेका कैफ़ियत आहे उहा कहिड़ी कैफ़ियत में हूंदा, ऐं नौजवान पुट जो विछोड़ो हिकिड़ी माउ ॼाणे सघे थी, हिकिड़ो पीउ ॼाणे सघे थो, ॿिए कंहिंखे दर्दु नथो थी सघे। असां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु वटसठ हूंदी आहे, रेस्ट इन पीस, इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, जेकॾहिं उहो तॾहिं जॾहिं जेको आहे सो असांखे वज़ाहत मिली वेंदी आहे त साईं जे पुटु कहिड़े तरीक़े सां सुसाइड कई, हुनजी वजूहात कहिड़ी। पर उनखां अॻु में जेके असांजो बिहेव हूंदो आहे, हिकिड़ो तरीक़ेकार जेको आहे बीमारनि वारो हूंदो आहे, जेको वटसठ कंदा आहियूं न, कंहिंजे बारे में कुझु बि कमेंट करे सघूं ताकी हुन में भले हुनजी इज़त छो न हली वञे, उनजी रुसवाई छो न थी वञे,
ऐं काफ़ी अहिड़ा रोज़ाना इहे केसिस हलनि पिया। सो अल्लाह ताला सभिनी खे हिदायत ॾिए। उहो दौरु न आहे की यार तव्हां जेको आहे सो बसि बुराइयुनि में फैलिया पिया हुजो। इहा जेका बुराई तव्हांखे नज़र अचे पई, जेकॾहिं आहे बि बुराई, पर जेकॾहिं तव्हां उन में थोरो बि कंट्रीब्यूट कयो था, को तव्हां बि को चङो नथा कयो कमु, उहा बुराई तव्हां पंहिंजे वजूद सां रिलेटेड जेके माण्हू आहिनि अराउंड उन्हनि ताईं पुॼाए सघो था। सो व्यूअर्स, इहा त ॻाल्हि थी ऐं अलाह साईं सभिनि खे हिफ़्ज़ो अमान में रखे। ॿी ॻाल्हि अचूं पिया, छो जो ग़म त जेको आहे सो अहिड़ी शइ आहे जेको इंसान जी कैफ़ियत ई तब्दील करे सघे थो। सो बहरहाल ग़मनि जी कैफ़ियतुनि खां अलाह ताला बचाए ऐं ग़म हुसैन ऐं ग़म जेको आहे हुसैन असां सभिनी खे अता करे। बाक़ी ॿी ॻाल्हि इहा जेका करणु चाहियां पियो की अॼुकल्ह जेको आहे सो हले पियो वायरस हले पियो, बुख़ारु चए पियो, ज़ुकाम चइजे, जंहिं मां पाण सफ़र कयो आहे। मां सम्झां पियो की जेकॾहिं कोविड वारो जेको टाइम ॾिठो वञे, कोविड मूंखे टच त न कयो, पर मां ईअं सम्झां पियो की जेको रिसेंटली जेको वायरल जेको पूरे कराची में पखेड़िजी रहियो आहे, जंहिंखे इन्फ्लुएंज़ा बि चवनि था, डिफरेंट टाइप जो आहे, जंहिंमें फ्लू आहे, चेस्ट कंजक्शन थिए पई, सॼी बॉडी पेन थिए पियो ऐं इंसानु बिल्कुलु अहिड़ो उन सां असरु थिए पियो की उहो बिल्कुलु हिकिड़ो बेजान थो थी वञे। सो इन वायरस जी महिरबानी करे तव्हां जेके बि अराउंड दोस्त आहियो, जीअं कोविड में तव्हां जेके सो प्रिकॉशन्स वरिता, मास्क पातो या सैनिटाइज़र यूज़ कयो, त हाणे बि उहो ई टाइम आहे उनखे यूज़ कयो। सो ताकी इन शइ मां महफ़ूज़ रहो, छो जो जेकर तव्हांखे इहा शइ इफेक्ट करे थी त तव्हांजे अराउंड जेको आहे सो फैमिली मेम्बर्स आहिनि उन्हनि खे बि तकलीफ़ ॾेई ॾिए थी इहा वायरल। सो वधि में वधि पंहिंजो ख़्यालु रखो। हीउ तमामु हिकिड़ो डेंजरस हिकिड़ो वायरस आहे। सो इन में अलाह ताला तव्हां सभिनी खे हिफ़ाज़त में रखे। ऐं ॿी ॻाल्हि, समथिंग ट्रेंडिंग, समथिंग फनी चओ या मायूस कुन बि चओ, उहो बि मां तव्हां सां शेयर करे थो वठां। उस्ताद बादल हिन ॻाल्हि खे सम्झो। उस्ताद बादल गानो अॼुकल्ह ॾाढो ज़बरदस्त टॉप ते वञे पियो, पूरी सिंध में जेको आहे सो हिन गाने ते फ़ख़ुरु करे अलाए रोए ख़बर कान थी पए। अॼुकल्ह हिकिड़ो गानो सोशल मीडिया ते हले थो, पटाटा बटालू खाई खाई यार मसे का मुर्गी पचाई आहे। इहो गानो ॾाढो टॉप ते वञे थो। हा साईं उस्ताद, माना मां इहो चवां पियो की मुंहिंजी सिंध जी इन माण्हुनि खे बि सलाम आहे। एॾा सारा किरोड़ माण्हू आहिनि, ॿुधनि बि अथा, वावेला बि कनि था, त असांजो म्यूज़िक तबाह थी वियो, असांजा गाना तबाह थी विया। बटालू खाई खाई यार मसे जी मुर्गी पचाई आहे। सो इहो गानो अॼुकल्ह टॉप ट्रेंडिंग ते आहे। तव्हांखे सभिनी सिंध वासियुनि खे मुबारक हुजे। हाणे असां हिते पुॻाऊं ऐं छा थो चई सघिजे यार, मतिलबु कुझु बि ईंदो तव्हां शेयर कंदो। माना मां त एतिरो बेज़ार थी वियुमि। उस्ताद बादल थोरो माइक वेझो कयो। हा, माना सोशल मीडिया ते मुंहिंजा दोस्त जेके बि आहिनि सभु पढ़ियल लिखियल आहिनि, माना जेके सोशल मीडिया ते जंहिंसां इंटरेक्शन थींदो रहे थो, पढ़ियल लिखियल आहिनि, ठीकु आहे, पर उन मज़ाक में बि उहो शेयर कंदा था वतन। छा बटालू खाई खाई यार मसे असां मुर्गी पचाई आहे। उस्ताद थोरो गुनगुनाए त ॾेखारियो, ॿुधायो उस्ताद, थोरो थी वञे। उस्ताद बादल चए थो मां इहा मज़ाक बि पसंदि न आहे मूंखे। हे माण्हू संजीदगी सां ॿुधनि था गाना। ज़ुल्म आहे न, ज़ुल्म त आहे वाकई। बटालू वरी मुर्गी मसे पचाई, गुरबत बि त आहे न। हा सही बि आहे न, तव्हां छा था चओ? गुरबत त आहे, पर हाणे राग जी ॿेड़ी त न पवणु घुरिजे। न, राग जी ॻाल्हि न आहे, गानो आहे पंहिंजी जॻह ते। तव्हां हिनखे कीअं ग़लति या सही साबित कंदो, तव्हां मूंखे ॿुधायो। न हाणे बहरहाल असांखे नथी ॻाल्हि सम्झ में अचे इहा शइ। न उहो मां उहो ई पुछां पियो, छो नथी सम्झ में अचे? एतिरो सस्तो राग थी वियो आहे जेको, जेकॾहिं बटालू ते माण्हू खे शोहरत मिले। हिकिड़े दफ़ा असां वटि हिते सिंगर आयो, पोइ तव्हां जहिड़ो को होस्ट हो, हुन पुछियोसि भाउ तोखे मक़बूलियत छा खां मिली? त हुन ॿुधायोसीं यार तुंहिंजे इश्क में चिंगची थो हलायां, ऐं पोइ उन मां एक्सीडेंट करे वियुमि, वरी जेल में वियुसि। इन ई कलाम खां मशहूरु थियो। मुंहिंजो यार चिंगची जेकॾहिं हलाइण खां मशहूरु थी थो वञे, असीं मूंखे ॾिसूं पिया ॿियो त को गाॾो वारो धिके को अहिड़ो को कलाम ठाहे वठो, असीं मशहूरु थी वञूं। उस्ताद हक़ीक़त इहा आहे की हे जेके गाना जेके आहिनि असांजे लिसनर्स अहिड़ा आहिनि, पर मां ॾिसंदो आहियां त चिंगची वारा इहे जेके गाना हलनि बि अथा, इहे न टॉप ट्रेंडिंग ते आहिनि, बिज़नेस बि कंदा। असां त ॾाढी महिनत कयूं था,
गानो को हिट वञे ई कोन थो साल हे जेके तव्हां जेको दोहीड़ा वोहीड़ा जेके हेॾा पलटा वलटा आणो था तव्हां छा था सम्झो तव्हां हिट था वञो तव्हां जेसिताईं ॿटालू गानो न ॻाईंदो तेसिताईं तव्हां हिट न थींदो हाणे तव्हांखे ज़ाहिर ई ॻाल्हि आहे पेट पालणो आहे पोइ ॿटालू खे ॻाइणो पवंदो बाक़ी कहिड़ी सब्जी रहियल आहे त पोइ वरी असां बि स्टार्ट कयूं सो व्यूअर्स करोड़े सिंधी आहिनि असां प्रोटेस्ट कयूं था हिन टाइम सॉरी ॿटालू खाई खाई यार सो एतिरा ॿटालू न खाओ बाबा वाकई चिकन थोरी घणी हाणे सस्ती बि थी आहे चिकन खाइणु खपे ऐं जेको आहे सो असांजो म्यूज़िक जो अलाही हाफ़िज़ आहे ऐं असां कोशिशि करे सघूं था असां अहिड़े तरीक़े सां हिननि प्लेटफॉर्म्स ते थोरो घणो पंहिंजो ॿुधाए सघूं था त यार हिन म्यूज़िक हिन टाइप खे जेको तव्हां फ़नी तरीक़े सां बि जेकर तव्हां वटि काई अचे पई साम्हूं उनखे बि तव्हां शेयरिंग व्हाट्सएप कयो पिया त मां नथो सम्झां की तव्हां कुझु चङो कमु कयो पिया कोशिशि कयो अहिड़े क़िस्म जी काई बि शइ अचे रिजेक्ट कयो छो जो अॼुकल्ह इहो ट्रेंड बि हली वियो आहे की यार अहिड़ो गानो ठाहियां जंहिंसां ॻारियूं पवनि माना अहिड़ो गानो छो न ॻाइजे जंहिंसां मुंहिंजी बेइज़ती थिए हिकिड़ो बेइज़ती कंदो ॿियो थंदो ॿियो बेइज़ती कंदो मूंखे बेइज़ती खपे सो अहिड़ा बि फ़नकार पैदा थी विया आहिनि जेके चवनि था त बेइज़ती थिए त माना हिट वञूं कुझु यूट्यूब अर्न करे सो शोहरत न आहे उहो बेइज़ताई वारो पैसो आहे सो माज़रत सां इहे मां लफ़्ज़ इस्तेमालु कयां पियो पर मां कूड़ कोन थो ॻाल्हायां इहो मां वाक़ई मां ॿुधो आहे उहे सुलझल माण्हुनि खां ॿुधो आहे जेके इहे स्टंट्स कंदा आहिनि डेलिब्रेट कंदा आहिनि ॼाणी वाणी कंदा आहिनि त असांखे थोरो ख़्वार थियूं थोरो असांजी इंसल्ट थिए असां कुझु अहिड़ियूं हरकतूं अजीब मुआशरे जे ख़िलाफ़ु वञी करे सुठी शइ जे ख़िलाफ़ु वञी करे अहिड़ो कोई ग़लति अमल कयूं जंहिंसां असां पॉपुलर थियूं पॉपुलर न चइजे बदनाम थियूं बेइज़्ता थियूं सो अहिड़े तरीक़े सां इहे माण्हू करे उहो हिट थियण जी कोशिशि कंदा आहिनि सो त बाक़ी हाणे तव्हां ते डिपेंड थो करे तव्हां जेकॾहिं सम्झो पिया की त समाज में कुझु सुधारो अचे समाज में कुझु सुठो थिए भलाई थिए का पॉज़िटिव शइ अचे त महिरबानी करे यार हिन खे ॿुधो त न ऐं मां बि वाक़ई जेको आहे सो ॿुधो त मां बि तव्हांजी वरी लिस्ट में शामिलु आहियां पर मां सिर्फ़ु हिन जे करे ॿुधो जेका ट्रेंडिंग बार मुंहिंजो चहिरो इहो अचे थो एतिरो छा थो करे इहो जेकॾहिं इन खे ॿुधो थो वञे त मां चयुमि भला पोइ मां जेको आहे सो ॿुधी करे इन ते थोरो हिकिड़ो तयारु कयूं कचहरी कयूं इन ते डिस्कस कयूं त थी सघे थो बुरो आहे त थोरो पॉज़िटिव जी तरफ़ माण्हू जेको आहे सो रुझान कनि जेकॾहिं को सुठो आहे त उनखे इनकरेज कयूं सो काफ़ी अहिड़ा मामलात आहिनि जिन्हनि खे असां कॾहिं जेकर थोरो घणो गौर कयूं ऐं उन ते कमकार कयूं त सुठी चेंज अची सघे थी ताकी उहो म्यूज़िक हुजे सिहत हुजे ऐं काफ़ी मामलात अहिड़ा आहिनि सो व्यूअर्स अॼु अज़रा कान्हे का ऐं अज़रा जेको आहे सो ॾाढी सुठी असांजी पार्टनर आहे सुठी कलीग आहे ऐं उन सां सुठो उनखे यादि कयूं पिया अॼु बि ऐं कुझु एब्सेंट रहियो आहे मां ऐं यकीननि ॿुधायमि तव्हांखे त तबियत जी नाचाकी जे हवाले सां सो जेके बि असांजा दोस्त आहिनि जेके बि उन्हनि खे मां इहा गुज़ारिश कंदुमि त पंहिंजी सिहत जो खोड़ सारो ख़्यालु रखियो ऐं सिहत जीउ आहे त जहान आहे छो जो अॼुकल्ह वायरस हले पियो ऐं वायरस ॾाढो शदीद तकलीफ़ ॾींदड़ वायरस आहे सो जस्ट माना सफ़र करे मां उथियो आहियां ऐं तव्हांखे अलाह ताला महफ़ूज़ रखे ऐं टाइम थी वियो आहे ब्रेक जो मिलूं था हिन ब्रेक खां पोइ केॾांहुं बि न वञो असां वटि तमामु सुठा गेस्ट मौजूदु आहिनि मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन भलीकार व्यूअर्स हा तव्हां सभिनि खे जेके बि सिंध में जेके बि हिन पूरे असांजे पाकिस्तान में या जेके बि दोस्त असांजा हिन पाकिस्तान खां ॿाहिरि पूरी दुनिया में जिथे जिथे असांखे ॾिसनि पिया असां उन्हनि खे दिलि जी गहराइयुनि सां भलीकार पिया कयूं सलाम सिंध जी हिन रंग बिरंगी ख़ूबसूरत ट्रांसमिशन में हिन ट्रांसमिशन में रोज़ जे हिसाब सां असां तव्हांखे मुख़्तलिफ़ महिमाननि सां मुलाक़ात कराईंदा आहियूं उहे महिमान जिन्हनि जो वास्तो चाहे सिहत सां हुजे सिहत जे हवाले सां तव्हांखे सुठो गाइड कंदा आहिनि टिप्स ॾींदा आहिनि जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं समाजी हिसाब सां समाज जी इशूज़ जे हवाले सां त सोशल एक्टिविस्ट हूंदा आहिनि या उन खां अलावा जेकॾहिं रांदियुनि ते अचूं त रांदि जा एक्सपर्ट बि असां तव्हां सां मिल रहिया आहिनि या असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं आर्ट जी म्यूज़िक जी
त म्यूज़िक जे हवाले सां बि असां त जनरली डिस्कस कंदा रहंदा आहियूं, छो जो मां होस्ट सां गॾु म्यूज़िक सां चाह रखंदड़ नंढिड़ो वोकलिस्ट आहियां, त पोइ मूंखे मुंहिंजो इंट्रस्ट घणो म्यूज़िक बि हूंदो आहे, त मां कोशिशि कंदो आहियां कि म्यूज़िक जे हवाले सां छा छा थिए पियो त उन ते बि असां रोशनी ज़रूरु विझंदा अचूं, ऐं उन में जेके बि असां वटि कमियूं आहिनि उन्हनि खे पूरो करण जे लाइ असां एतिरो ई करे सघूं पिया, असां उन ते मैक्सिमम ॻाल्हाए सघूं पिया। त असांजे म्यूज़िक जी जेका कामयाबी रही आहे त उहा छाजे लाइ आहे, जेकॾहिं असां हिन टाइम असांजो म्यूज़िक सुठो न पियो थिए त उन जा कारण कहिड़ा आहिनि। जीअं तव्हांखे मां इंट्रो में ॿुधायो स्टार्ट में, उस्ताद बादल बि हुनजो मूंखे सही हिन जवाबु ॾिनो कोन, त हिकिड़ो गानो अॼुकल्ह हले पियो, बटालू खाई खाई यार मसे असां मुर्गी पचाई आहे। सो यार हाणे काॾे वञूं असां, मतिलबु कुझु बि ॿुधण लाइ मिले थो, ॿुधणो पए थो असां वटि, एतिरी खोट थी वई आहे जो हाणे इहे गाना असां ॿुधूं पिया। सो सलाम आहे हिन असांजे दरवेश गुलूकार खे बि, हिन बि वाह जो मुड़सी सां ॻायो आहे, ऐं हिनखे कंहिं हौसलो ॾिनो हूंदो कि यार तूं इहो गानो ॻाए त ॾाढो हिट वेंदे, ऐं वाक़ई हिकु बटालू ॻाइण ते हिट थी वियो। जेके शाइर जेके शेख अयाज़ जहिड़ा महान शाइर, उस्ताद बुखारी जहिड़ा महान शाइर, हिननि जेके शाइरी ॻायूं, जेके हिननि ते थोरो घणो बि असां कोशिशि कयूं पिया, कमु कयूं, पर उहो अहिड़े तरीक़े सां स्प्रेड न थींदो आहे जेतिरो इहो बटालू वारो हिट वियो आहे। सो कमाल, हाणे मां बि सोचां थो उस्ताद बादल सां हिकिड़ो बटालू ऐं जेको आहे सो भिंडियुनि ते हिकिड़ो गानो तयारु कयूं असां, थी सघे असां बि कामयाबु थी वञूं। उस्ताद सही आहे न? इलाही सब्जियूं अञा रहियल आहिनि। हाणे सब्जियूं काफ़ी रहियल आहिनि, उन्हनि ते हाणे ॻाइणु शुरू था कयूं। छॾियो यार, छा के मतिलबु हिट थियणो आहे न, हा शोहरत बि ॻाए, पैसो बि कमाइणो आहे। पटाटे ते शोहरत अचे थी उहो ॻायूं न, असांखे कहिड़ो लाचार आहे। ऐं चवां थो सिखण जी ज़रूरत ई न आहे, कमु सफ़ा सवलो पियो आहे, सवलो कमु तयारु आहे। सो व्यूअर्स, जेको आहे सो इहा त थी वई असांजी हिकिड़ी मज़ा, हिकिड़ी कचहरी, पर हाणे हलूं था असां बिल्कुलु सिहत जे हवाले सां कचहरी करण जी। असां अॼोके हिन प्रोग्राम में जेके महिमान आहिनि तमामु सुठियूं जेको आहे सो शख़्सियत बि आहिनि, ऐं आर्ट सां बि उन्हनि जो लॻाव नज़र ईंदो आहे उन्हनि जी कचहरी में, पर जेकॾहिं असां उन्हनि जी ॻाल्हि कयूं महारत जी, त उहे हार्ट स्पेशलिस्ट आहिनि। बिना कंहिं देरि जे मां तारुफ़ जी तरफ़ हलां थो, मैडम ख़ालिदा सुमरो साहिबा, थैंक यू। तव्हांखे भलीकार पिया कयूं असां पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में। थैंक यू। मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम मैडम। नज़ीर अहमद भट्टी सोशल एक्टिविस्ट आहिनि। नज़ीर अहमद भट्टी साहिबु, तव्हांखे बि भलीकार पिया कयूं। उस्ताद बादल साईं आहिनि असां सां गॾु, कंहिं तारुफ़ जा मोहताज न आहिनि। मोहम्मद अली नाले मिठो, उहो बि असांजो प्यारो भाउ बि असां सां मौजूदु आहे। सो व्यूअर्स, हलूं था बाक़ाइदा कचहरी तरफ़। मैडम, तव्हां हार्ट स्पेशलिस्ट आहियो जी, ऐं जहिड़ा हालात, जहिड़ो सिस्टम असांजो हले पियो, बीमारियुनि जो मतिलबु मां सम्झां पियो कि हिकिड़ी बीमारी अचे पई, ॿी वञे पई, पर जेके दिलि जी बीमारी आहे इहा वधंदी पई वञे, इन जा कारण छा आहिनि? एक्चुअली तव्हां पाण ई ॻाल्हि कई त जेके हालात हलनि था पिया, इन में हिकिड़ो स्ट्रेस हिकिड़ो वॾो एलिमेंट आहे। ऐं ॿियो आहे अर्बनाइज़ेशन, ॻोठनि मां माण्हुनि जी लॾ पलाण वॾनि शहरनि ॾे, ऐं ज़ाहिर आहे वॾनि शहरनि में अचनि था माण्हू त उन्हनि जूं ज़िमेदारियूं बि वधनि थियूं। उन्हनि जूं ज़िमेदारियूं जॾहिं वधनि थियूं त स्ट्रेस एलिमेंट वधे थो, ऐं वॾनि शहरनि में फिज़िकल वर्क कोन्हे को, अनलेस कि तव्हां मज़दूर तबिको आहे या मतिलबु अहिड़े क़िस्म जो हेठियों तबिको आहे जेको हुन में वेट खणे थो या ॿियो अहिड़े क़िस्म जी एक्टिविटीज़ में हिसो वठे थो जंहिंमें हुनखे एक्सरसाइज़ कान थी करणी पए, त उन्हनि माण्हुनि में इहो बीमारी वधंदी वई। टियों असांजो तव्हांजी मोबाइल, स्मार्टफोन्स, मोबाइल वॾो रीज़न आहे, हर कोई मतिलबु हिन शइ खे। ऐं इन करे तव्हां सोचो त राति जो अॼुकल्ह माण्हुनि जो स्लीपिंग पैटर्न बि चेंज थियो आहे हिन स्मार्टफोन जे करे। सॼी राति जाॻनि था, इन ते हलाइनि था पिया, उन करे राति जो जेको बेनिफिट हुजणु खपे निंड जो, उहो न आहे। निंड हिकिड़ो वॾो एलिमेंट आहे, जीअं जीअं एज एडवांस करे थी न,
त उन्हनि वॾी उमिरि जे माण्हुनि खे जेकॾहिं तव्हां प्रॉपर टाइम न ॾींदव या हू पाण जे लाइ प्रॉपर टाइम न कढंदा निंड जो त उहे स्ट्रेस जो शिकार थी वेंदा ऐं स्ट्रेस जे करे तव्हांजो ब्लड प्रेशर वधी सघे थो। जेकॾहिं तव्हां डायबिटिक आहे हो त तव्हांजो डायबिटीज़ जो मतिलबु इंसिडेंस वधी सघे थो या उन में शुगर जी लेवल वधी सघे थी। इहे ॿई फैक्टर अहिड़ा आहिनि जीअं शुगर, स्ट्रेस ऐं ब्लड प्रेशर, इहे टई अॻिते हली दिलि जो बीमारियुनि जो कारण बणिजनि था, पोइ उहो औरत हुजे या मर्द हुजे। सही। और मतिलबु छा स्टेटिक्स छा आहिनि, मतिलबु छा था चवनि की असां पर्सनली हाणे ॾिसूं पिया त हाणे त सम्झो की हर कंहिं वटि मतिलबु हिकिड़ो एंड्रॉइड आहे ऐं न्यूज़ त माना वटि माना सेकेंड्स खां बि घटि टाइम में पुॼी थी वञे। त असां ॾिठो आहे की नौजवाननि में जेको आहे सो हार्ट अटैक इहो इन जो वधी रहियो आहे बनस्पत, मतिलबु ॾिठो वञे झूना जेके आहिनि त इन जो छा कारण आहे? इहो तव्हां पाण ई हिन जो रीज़न एलेबोरेट करे छॾियो। अॻे अञा ईअं हूंदो हो त माण्हू मोबाइल न हूंदी त ॿाहिरि वेंदो हो मार्केट में ऐं वॉक कंदा हुआ, माण्हुनि सां पंहिंजे दोस्तनि यारनि सां मिलणु वेंदा हुआ। त उन में ईअं हूंदो हो जो कुझु पंधु, कुझु मतिलबु ख़ुशी माण्हुनि सां मिलण वारी, उहो एलिमेंट निकिरी वियो आहे। हाणे रुॻो तव्हां स्ट्रेस में वेठा आहियो, मोबाइल ते वेठा था ॻाल्हायो, न तव्हांजी सेटिस्फैक्शन आहे न तव्हांजे दोस्तनि जी सेटिस्फैक्शन आहे। ऐं इन करे ई मां ॾिठो आहे त घणनि घरनि में ऑनलाइन जेको फूड ऑडर कनि था पिया, ऑनलाइन फूड ऑडर कयो, उहो जंक फूड आहे। जंक फूड आहे, हा, ॾिसी इहो जंक फूड खाइण बि हिकु दिलि जी बीमारी जो सबबु बणिजे थो पियो। त इहे सभई फैक्टर्स मिली करे दिलि जो बीमारी, ब्लड प्रेशर खे ऐं शुगर खे वधाइनि था। टियों आहे जेको ग्लोबल, असां ग्लोबली ॻाल्हि कंदासीं, महांगाई ऐं बेरोज़गारी जेका वधंदी थी वञे, इहो असांजे नौजवान तबिके में जेको आहे हिकिड़ो वॾो फैक्टर अची वियो आहे, जेके स्ट्रेस जो शिकार आहिनि। ऐं नेचुरली उनखे ओवरकम करण जे लाइ वरी साॻी ॻाल्हि कंदासीं त उहो स्मार्टफोन थी अची वई, उन में रिलीफ था फील कनि वेठा, टिकटॉक हे उहो इन अहिड़ी शयुनि में इन्वॉल्व रही सॼियूं रातियूं था स्पेंड कनि। सो इहे अहिड़ा फैक्टर्स आहिनि जिन खे माण्हू एड्रेस करे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन मतिलबु इन जे हवाले सां छा थो चए? तव्हां उन सां ज़ाहिरी ॻाल्हि आहे, तव्हां एज़ अ डॉक्टर उनखे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइजेशन खे तव्हां टच कंदा हूंदो, त उन्हनि जो छा मतिलबु आहे पूरे ग्लोबली, मतिलबु इन बीमारी खे रोकण जे लाइ उन्हनि कहिड़ा कहिड़ा असांखे इक़दामात सजेस्ट कया आहिनि? उन्हनि जेके मतिलबु असांखे रिस्क फैक्टर्स घटाइण जे लाइ हिदायतूं जारी कयूं आहिनि, जेके सॼी दुनिया जे लाइ हिकु जहिड़ियूं आहिनि। जीअं सिगरेट स्मोकिंग आहे, उहा टोबैको जो एक्सेसिव यूज़ जेको आहे उनखे घटाइणु, स्ट्रेस लेवल घटाइणु, ऐं उन खां पोइ ओबेसिटी, जेको तव्हां फिज़िकल इनएक्टिविटी जे करे तव्हांजी ओबेसिटी थिए थी, उनखे घटि करण जे लाइ चयो अथनि त तव्हां वॉक कयो ऐं जेको नंढियूं वॾियूं एक्सरसाइज़िस जेके आहिनि उहे जेकॾहिं डेली कयो था त तव्हांजो वज़न न वधंदो। शुगर, ब्लड प्रेशर खे कंट्रोल करण जे लाइ हिदायतूं उन्हनि जे तरफ़ां हिकिड़ो ब्रॉड हिदायतूं आहिनि जंहिंखे फॉलो करणु खपे। उन में एक्सेसिव यूज़ ऑफ सोडियम, एनिमल फैट ऐं शुगरी आइटम, इहे घटि करण जे लाइ चयो था। हाणे जेको शुगरी आइटम्स आहिनि, जेके असां घणो करे स्पेशली चॉकलेट्स जेके बेकरी आइटम्स आहिनि, इन्हनि में छा आहे जो शुगर त ठीकु आहे, फॉर द टाइम बीइंग तव्हांखे हिकिड़ो सेंस ऑफ वेलबींग जो अहसासु ॾिए थी। जॾहिं तव्हां हाइपोग्लाइसिमिक हूंदा आहियो, तव्हां थोरो बि मिठाण वठो त तव्हां बहितर फील कंदा आहियो, पर इहो मिठाण कंटिन्यूअस यूज़ जेको आहे मिठाण जो, इहो अॻिते हली तव्हांजो यूरिक एसिड वधाए थो, ऐं यूरिक एसिड तव्हांजी गुर्दनि जी ख़राबी जो बाहिस थो थिए, ऐं उहे गुर्दा ख़राबु थियनि, वाइस वर्सा तव्हांजो ब्लड प्रेशर वधे थो, ऐं ईअं हिकिड़ो विशियस सर्किल आहे जेको शुरू थी थो वञे। त हार्ट अटैक, ब्लड प्रेशर, इंक्रीज़ डायबिटीज़, सॼो हिकिड़ो विशियस सर्किल आहे जेको ठहे थो। तंहिं करे
ऐं असांखे WHO जी हिदायतुनि ते अमल करणु खपे ऐं उन्हनि में अगेन मां ईंदमि स्ट्रेस लेवल जी तरफ़। स्ट्रेस खे असां योगा जी प्रैक्टिसिस करे या इंडोर जेके एक्सरसाइज़ एक्टिविटीज़ आहिनि उन खे एडॉप्ट करे रिलीफ फील करे सघूं था जेकॾहिं असां ॿाहिरि नथा वञूं वॉक करण त। राइट, चलो मैडम कयूं था पाण कंटिन्यू पंहिंजी हार्ट जी हेल्थ जे हवाले सां तमामु इम्पोर्टेंट आहे उनखे पाण डिस्कस बि कयूं ऐं उन जेको मतिलबु तव्हां सुठी उनखे तरीक़े सां माण्हुनि खे अवेयरनेस ॾियो। बहरहाल असां सां गॾु नज़ीर अहमद भट्टी साहब वेठा आहिनि। नज़ीर अहमद भट्टी साहब जी मैडम ॻाल्हि कई कि हिकिड़ो वजह आहे कि अर्बन मां रूरल जी तरफ़ माण्हू माइग्रेट कनि पिया ऐं हितां जो जीअं असां बि चवंदा आहियूं माण्हुनि खे कि यार अचो शहर अचो 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 शहर अचो ॻोठु छॾे अचो। कंहिं हद ताईं त सही बि आहे पर कंहिं हद ताईं मां हिन शइ खे त स्ट्रॉन्गली माना जेको आहे सो डिसएग्री कंदो आहियां ऐं माना जेको आहे सो मां इनकरेज न कंदो आहियां जेके माण्हू इहा कैंपेनिंग हलाईंदा आहिनि। छो जो वी आर ऑलरेडी कराची इज़ ऑलरेडी पॉपुलेटेड, ठीकु आहे, भरिजी चुको आहे कराची। ऐं ॿी ॻाल्हि असांजा ॻोठ वीरान थींदा पिया वञनि ऐं उनजो जेको नुक़सानु जेको इहो पियो आहे कि असां जॾहिं उतां असांजा ॻोठ में माण्हू छॾनि था पंहिंजूं प्रॉपर्टियूं खपाए अचनि था त उते धारिया अची आबाद थियनि था। हाणे जेके अर्बन वारा जेके हाणे रूरल जी तरफ़ मूव पिया कनि असां सम्झो आहे त शहर आहे जिते ज़िंदगी आहे पर माण्हुनि सम्झी विया आहिनि जेके शहर में रही रही बेज़ार थी विया आहिनि उहे सम्झनि पिया कि ॻोठु ज़िंदगी आहे। सो इहा इन शइ खे तव्हां कहिड़े तरीक़े सां ॾिसो पिया कि छा माण्हुनि खे पंहिंजे स्ट्रेस घटाइण जे लाइ पंहिंजे इन तकलीफ़ुनि खे घटाइण जे लाइ पंहिंजी गुरबत खे कंट्रोल करण जे लाइ जिथे आहिनि उते काफ़ी मौक़े नथा क्रिएट करे सघनि या उन्हनि खे शहर अचणु खपे? थैंक यू आसिफ़ साहब। मां थोराइता आहियां सिंध TV चैनल जो कि आम माण्हुनि जे लाइ सोचींदो आहे ऐं उन्हनि खे अवेयरनेस जे बारे में मोज़ज़ डॉक्टर साहब जैसा महिमान घुराईंदा रहंदा आहिनि। तव्हां सही चयो त पहिरियां मां मैडम जी ॻाल्हि खे कंटिन्यू कंदे हुए कि असांजो जेको दिलि जो मसइलो आहे जंहिंजे करे अटैक थियनि था पिया उहो आहे बेरोज़गारी, स्ट्रीट क्राइम, बदउनवानी, करप्शन, जंहिंमें माण्हू दिलि बर्दाश्त थिए थो, जंहिंजी वजह खां ही हादसा पेश अचनि था। तव्हांखे अचानक का ॻाल्हि हिट कंदी त हुन टाइम ई तव्हांजो दिलि जो बंदि थींदो आहे सिस्टम न। त ही हादसा ॾींहं व ॾींहुं ॾिसूं था पिया, होटल ते वेठा आहियूं त माण्हू मरनि पिया, स्ट्रीट क्राइम साम्हूं पियो थिए, दीगर इशूज़ इहे आहिनि। बेरोज़गारी मेन वजह आहे जेकी हार्ट प्रॉब्लम थिए थी। मोबाइल फ़ोन पंहिंजी जॻह ते, ॿियो इस्लाम खां दूरी आहे। इस्लाम खां एतिरी दूरी आहे कि असां सही तरीक़े सां कलमा बि नथा पढ़ी सघूं। जॾहिं असां पंहिंजे नबी अरबी जी मोहम्मद जी सुन्नतनि ते न हलंदासीं ला महला असांखे अहिड़ा बीमारियुनि जा सामना करणा पवंदा। छो कि हुन असांखे हिकिड़ो तर्ज़ अमल ॿुधायो आहे नबी पाक ज़िंदगी गुज़ारण जो। असां एज़ अ मुस्लमान असांजा त नबी पाक जे तजुर्बे में यहूदी फ़ाइदा खणनि था, हुन ईमानदारी सां हलनि था, हुननि सुन्नतनि ते हलनि था त उहे चाक लॻा पिया आहिनि। असां मुस्लमान इस्लाम खां दूरी आहे। ॿियो अर्ज़ु इहो कुझु अनासिर हूंदा आहिनि जेके वर ॻाल्हाईंदा आहिनि। असां क़ौम जेकी आहे असां वटि अवेयरनेस न आहे, तालीम जी कमी आहे, फ़ुक़दान आहे ज़राइनि जो, जेके ज़राया असांखे मिलण जी ज़रूरत आहे, जेके हुकूमत वक़्त जी जेकी ज़िम्मेदारी हुई। पर हुकूमत वक़्त हुकूमत ते सभु शइ मुयसरु न करे सघूं था असां, छो कि असांजा वसाइल बि आहिनि। माण्हुनि ॾे मूव कयो कराची अचो कराची अचो कराची अचो। तव्हां ॻाल्हि हक़ीक़त ज़िंदगी बि उहा ई आहे जेके हरियाली ऐं सब्ज़ में ॻोठ में रहनि था पिया माण्हू। कराची वारा माण्हू सम्झदार आहिनि, होॾे माइग्रेट था करनि। रोज़गार जे करे पाण में ईमान आहे, पाण में तव्हां वटि जेको आहे वसाइल उते ॻोठ में एतिरा आहिनि कि तव्हां कारोबार करे सघो था। ज़रूरत न आहे तव्हां कंहिंखे माइग्रेट। हे बि असां सिंध बि असांजो सिंध आहे, हे बि कराची बि असांजो आहे, कैपिटल आहे, शहर आहे। हिते तव्हां कारोबार करे मोटी वञो ॻोठनि में जी। आबाद करण बि सुठी ॻाल्हि आहे, पर हिकिड़ो क्राइटेरिया हुजणु ज़रूरी आहे। थी चुको आहे, इलाही थी चुको आहे। हाणे ॾिसो अफ़गान महाजरीन जे लाइ जेको हीअ हुकूमत स्टैंड वरितो आहे, सुठो अमल आहे। हाणे जेतिरी लैंड ज़मीन ख़ाली थींदी, जेतिरा माना एरियाज़ हिननि कवर कया हुया, एकड़नि जी तइदाद में अर्बन करोड़नि जी लैंड ते नाजाइज़ वेठा हुया। हाणे हिन ई तरीक़े सां हुकूमत
ऐं जेके पॉलिसियूं बणाइण वारा अफ़सरान आहिनि त इहे जेके झुगी सिस्टम आहे, जेके बेघर माण्हू आहिनि, जेके ग़रीब गुरबा आहिनि, हिननि खे कंपलसेट कयो थो वञे, लीगलाइज़ तरीक़े सां, बहितरीन तरीक़े सां मैनेज कयो थो वञे। पर असांखे ईमान हुजण जी ज़रूरत आहे, ईमान न आहे। असां आवाम जी भलाई जे लाइ घटि सोचींदा आहियूं, पंहिंजी मफ़ाद जे लाइ असां सभु शइ कर गुज़रंदा आहियूं। सही, इहो फुक़दान आहे सर तालीम जो। बिल्कुलु। जी जी मैडम प्लीज़। एस्पेक्ट्स आहिनि जेके असांखे सोचणु खपनि। ॾिसी हिकिड़ो त माण्हुनि जी जेका लॾ पलाण आहे नंढनि शहरनि मां, मतिलबु ॻोठनि मां वॾनि में, उनते ज़राअत ते असरु पवंदो। ॾिसी ज़ाहिर हिकिड़ो ज़हन जेको आहे, मतिलबु सोचण वारो ज़हन या तव्हांजी सोच सम्झ, उहा तव्हांजी ज़राअत जी जेका पैदावार आहे उनखे वधाइण में मदद करे थी। उनखे साइंटिफिक बुनियादुनि ते तव्हां पंहिंजी ज़राअत ते उते रही करे वधायो ऐं तव्हांजो कारोबार मतिलबु इकानॉमिकल जेके एस्पेक्ट्स आहिनि उहे तव्हांजा टारगेट जेके रखी करे उते वञो था उहे पूरा थींदा। ॾिसे जेके तव्हांजे शहर में नथा थी सघनि। ज़ाहिर तव्हां हिकिड़ा ज़रई माण्हू आहियो ऐं उन में इन्वॉल्व हुअव, हिते अची तव्हां छा कंदव? तव्हां इहो सोचो त जॾहिं इहो लास्ट ईयर पंहिंजो सैलाब आयो, केतिरा माण्हू शिफ्ट थिया कराची, इहे अची झुगियुनि में वेही रहिया ऐं असां में एतिरी सोच सम्झ या उन्हनि में न हुई, प्लैनिंग न हुई त उहे जेकॾहिं तव्हां उन्हनि खे हिते वरसाइण जी कोशिशि बि कई त तव्हां उन्हनि खां CV वठो, उन्हनि जो पुछो त तव्हां कहिड़ो धंधो कंदा हुआ, उनखे प्रॉपरली का सोशल ऑर्गेनाइज़ेशन, जीअं मां सगा जे लाइ बि चवंदमि, मां सगा खे मोटिवेट करण जी कोशिशि कई त इन्हनि माण्हुनि खां तव्हां CV वठो, तव्हां पंहिंजे ई प्लेटफॉर्म तां हिनखे हाईलाइट कयो मीडिया ते त भई असां वटि हेतिरा माण्हू आहिनि, तव्हांखे जेकॾहिं जॉब जे लाइ रिक्वायरमेंट आहे त मतिलबु असां तव्हांखे हे क़ाबिल माण्हू प्रोवाइड करे सघूं था। डिफेंस में केतिरा घर आहिनि जिते तव्हां अहिड़नि माण्हुनि खे ड्राइवरनि जी पोस्ट वठी ॾेई सघो पिया, तव्हां उन्हनि खे चौकीदारनि जी पोस्ट वठी ॾेई सघो पिया, तव्हां उते उन्हनि जूं मायूं जेके आयूं हुयूं उन्हनि खे एडजस्ट करे सघो पिया। न, तव्हां न कयो। उन खां पोइ नेचुरली दे वेंट बैक। हा, ऐं हू पंहिंजो अॻियो त नुक़सानु हुन ई हुन, हाणे उनखे पूरो कंपनसेट कीअं कंदे। नंबर टू मां अदा जी ॻाल्हि सां सहमत आहियां त उते हिकिड़ो मज़हब जे लाइ हिकिड़ो क्लियर कंसेप्ट न आहे। असांजा जेके मुला आहिनि मस्जिद में ऐं मतिलबु उन तव्हां ॾिसंदव उन्हनि माण्हुनि में त हुननि खे प्रॉपरली क़ुर पाक पढ़ण बि नथो अचे, तर्जुमे सां पढ़ण जी परे ॻाल्हि आहे। त इहे सभु शयूं सोचण जी, जेसिताईं तव्हां क़ुर पाक खे प्रॉपरली न पढ़ंदव तव्हांखे कंसेप्ट ई न हूंदो त असांजो मज़हब छा थो चए। जेकर असां पंहिंजे हुनखे चऊं त क़ुर इज़ अ वे ऑफ लाइफ, माना प्रॉपर आहे, त माना जेकर हुनखे असां सही तरीक़े सां अंडरस्टैंड ई न कयूं त पोइ असां पढ़ूं ई न, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु झूला ॾियण में ऐं जेको आहे सो हुनखे रुमाल वड़े करे रखे ई छॾणु, त माना उहो काफ़ी न आहे। असांखे हुननि जी तालीम जी तरफ़ वञणु खपे, पढ़णु खपे, जेकर असां सम्झूं पिया त इन तमामु शयुनि खां असां प्रोटेक्ट थी सघूं। सो मैडम गाने जो टाइम थी वियो आहे। उस्ताद बादल साईं बटालू वारो गानो ॿुधाईंदो, अलाए कहिड़ो ॿुधाईंदो, तव्हांजी वधीक मर्ज़ी आहे। आदत जाखन जी सोने ही निभाए जी तोड़, मुँह में ऐबन खोड़, तू पाण सुञाण जी सुपरी। मुरकण जे वक्त तुंहिंजा थालब जे टिड़ी पवन, मुरकण जे वक्त तुंहिंजा थालब जे टिड़ी पवन, समझी गुलाब कहीं था, समझी गुलाब कहीं था, भौरा मिड़ी पवन, मुरकण जे वक्त तुंहिंजा
थलब जे टिड़ी पवन समझी गुलाब कई था भौरा मिड़ी पवन मुरकण जे वक्त तुही जा जुल्फन जा वकड़ खोले जॾहिं थो समा करी जुल्फन जा वकड़ खोले जॾहिं थो समा करी जण ॾींहं ते थो रात जा पर्दा रवा करी तहज़ीम लाए कई था तहज़ीम लाए कई था तारा खिड़ी पवन मुरकण जे वक्त तुही जा लब था टिड़ी पवन समझी गुलाब कई था भौरा मिड़ी पवन मुरकण जे वक्त तुही जा रुख ते जॾहिं थो तोखे हया खां पघर अचे रुख ते जॾहिं थो तोखे हया खां पघर अचे वल्लाह सोहणा मूंखे ईअं थो नज़र अचे तुंहिंजे गलनि ते साफ़ था तुंहिंजे गलनि ते साफ़ था मोती जड़ी पवन मुरकण जे वक्त तुही जा लब जे टिड़ी पवन तुंहिंजी दाद खे सदाई तलब मिठा तुंहिंजी दाद खे सदाई तलब मिठा तोसां मिलाए पंहिंजो थो नज़रों मगर मिठा चेड़ाक नैण तुंहिंजा चेड़ाक नैण तुंहिंजा था झटपट चिड़ी पवन मुरकण जे वक्त तुंहिंजा था लब जे टिड़ी पवन समझी गुलाब कई था भौरा मिड़ी पवन मुरकण जे वक्त तुही जा था लब जे टिड़ी पवन मुरकण जे वक्त तुही जा वाह 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 कमाल 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 केतिरो बि भलो ॻायो हिट न वेंदो जेसिताईं बटालू वारो गानो न ॻाईंदो So here's time to a commercial break. जो मिलूं था ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन भलीकार व्यूअर्स सिंध में
पाकिस्तान में पूरी दुनिया में जिथे जिथे सिंध टीवी जी ट्रांसमिशन ॾिठी पई वञे सलाम सिंध जी असां उन्हनि खे भलीकार पिया कयूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं कि हिन सुहिणी ट्रांसमिशन खे सजाइण जे लाइ जंहिं असांखे स्पॉन्सर कयो आहे उहो आहे वन एंड ओनली GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स। GFS हिकिड़ो वॾो नालो आहे, GFS एतमाद जो नालो आहे, GFS जिथे तमामु तव्हांखे डील्स मिलंदियूं। ख्वाबु कंहिंजो न हूंदो आहे कि मूं वटि पंहिंजो घरु हुजे ऐं ख़ासि करे उहो कराची जहिड़े शहर में जेकॾहिं हुजे घरु त हिकिड़ी मां सम्झां पियो नेमत खां घटि ॻाल्हि न आहे। पर जेकॾहिं उहो ई घरु तव्हांखे सुठे इंस्टॉलमेंट्स ते मिले, सुठी डील्स ते मिले, सुठे पैकेज में मिले त उहा हिकिड़ी तव्हां सम्झो कि सुठी अपॉर्चुनिटी हूंदी, तव्हां पंहिंजो घरु करे सघो था ऐं उहो वधि में वधि तव्हांखे जेको मिलंदो उहो GFS बिल्डर ई तव्हांखे उहे सर्विसिस प्रोवाइड करे थो ॾिए। सो GFS बिल्डर्स ते एतमाद कयो, असां एतमाद कयो आहे ऐं पंहिंजो घरु हासिलु कयो। हलूं था असां पंहिंजी बाक़ाइदा कचहरी जी तरफ़। मैडम असां ॻाल्हायूं पिया, चवंदा आहिनि दिलि शिकस्तो न थिए अटल आदमी, ठीकु आहे। अटल बि केतिरो अटल मैडम, केतिरो अटल थिए, जहिड़ा हालात आहिनि, जेतिरा मामलात आहिनि, रुॻसूं था माण्हू मुफ़लिसी, गुरबत, बीमारी जे हिसाब सां वाक़ई दिलि जा अमराज़ वधंदा पिया वञनि। कीअं माना दिलि खे कीअं अटल कजे, कहिड़े तरीक़े सां थीजे? जीअं पहिरीं असां ॻाल्हि पई कई WHO जा जेके इंस्ट्रक्शन्स आहिनि या गाइडलाइंस आहिनि त असां दिलि जी बीमारी कीअं बचूं, स्पेशली यंग जनरेशन। हिकिड़ी सर्टेन एज आहे, उन खां पोइ त मतिलबु मिडिल एज खां पोइ त औरतुनि में बि इहा बीमारी वधंदी थी वञे, छाकाणि जो उन्हनि जा हार्मोन्स घटिजनि था ऐं मर्दनि में त उअं ई मतिलबु रिस्क वधे थो। त पोइ इन एज खां पोइ उन ॿिन्ही जो रिस्क इक्वल थी थो वञे 50 खां पोइ, ठीकु आहे। 50-65 खां पोइ औरत मर्दनि में जेका दिलि जी बीमारी आहे उनजो इंसिडेंस हिकु जेतिरो थी थो वञे ऐं स्पेशली औरतुनि में अमवात जी शरह मर्दनि खां ज़्यादा हूंदी आहे इन 65-60 खां पोइ। त हाणे अचूं था त उन्हनि जे लाइ इन खे वधंदड़ इंसिडेंस खे ज़हन में रखे करे वर्ल्ड हार्ट फेडरेशन जा, अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डियोलॉजी, यूरोपियन कार्डियक सोसाइटी, इन्हनि जूं पंहिंजूं गाइडलाइंस आहिनि। इवन एशिया पैसिफिक जो रीजन आहे उन्हनि जूं बि पंहिंजूं असांजूं जेके सर्कमस्टेंसिस आहिनि या इन्वायरमेंट आहे उहा डिफरेंट आहे यूरोपियन कंट्रीज़ खां। छा डिफरेंस आहे मैडम? ॾिसो हाणे जेको यूरोपियन कंट्रीज़ या अमेरिका में जे कुझु इलाइक़नि में या कैनेडा में घणो करे थधि ज़्यादा आहे, कुझु इलाइक़नि में त बर्फ़बारी हूंदी आहे। असांजे मुल्क में हिते असां वटि टेम्परेचर वधियल आहे, इन्वायरमेंटल पॉल्यूशन वधियल आहे। असां इंसानी जेका आहे हेल्थ खां वधीक फोकस कंदा आहियूं, उन हिकिड़ी प्रॉपर प्लैनिंग न आहे न। असांजी फैक्ट्रीज़ हिन कराची शहर जे इर्द गिर्द में ॾिसो केतिरियूं फैक्ट्रीज़ आहिनि, उन्हनि जो धुओं, उनजो मतिलबु हिन पासे वेंदव त जेको तव्हांजो पोर्ट आहे मतिलबु समुंड आहे, हुन में जेके समुंड जेके बि अचनि था केमिकल्स, पेट्रोल, हे उन्हनि जा फ्यूम्स ऐं उन्हनि जो मतिलबु जेको बि आहे इन्वायरमेंट में आहे। त हाणे इहे सभु शयूं मिली करे इंसानी ऐं ॿियो रस्तनि ते जेका ट्रैफिक आहे उनजो पेट्रोल कंज़प्शन, उनजो फ्यूम्स, इहे सभु इन्वायरमेंटल पॉल्यूशन में वधीक इम्पैक्ट रखनि था। सो दैट इज़ द डिफरेंस के यूरोपियन कंट्रीज़ उन्हनि पंहिंजे शहरनि जी प्लैनिंग हिकिड़ी साइंटिफिक बेसिस ते कई आहे। ऐं जेकॾहिं न हुई तॾहिं बि रिसेंटली उन्हनि हर कंहिं पंहिंजे इन्वायरमेंट पॉल्यूशन खां पाण खे बचाइण जी कोशिशि कई आहे। अहिड़ियूं पॉलिसीज़ रखे करे, अहिड़ियूं मतिलबु डेवलपमेंट करे त जीअं उनजे जेके शहरी आहिनि उहे सफ़र न कनि। पर असांजे पाकिस्तान में या इहो रुॻो असांजो मसइलो न आहे, पर सॼी साउथ एशिया जो मसइलो आहे। इंडिया, तंहिंमें श्रीलंका अची थी वञे, हिन में तव्हांजो बांग्लादेश अची थो वञे। असां वटि हिकिड़ी प्रॉपर पॉलिसी न आहे इन्वायरमेंटल पॉल्यूशन खां बचाइण लाइ। ग्लोबली असां जीअं जीअं टाइम अॻिते वधे थो तीअं तीअं असांजो टेम्परेचर गर्मियुनि में वधे थो। असांजा गर्मीअ जा महीना वधीक आहिनि रादर देन सर्दी जा। 3-4 महीना मस हूंदा आहिनि सर्दी हिते पाकिस्तान में।
सो इन गर्मीअ जो इम्पैक्ट, इन्वायरमेंटल पॉल्यूशन जो इम्पैक्ट, असांजो पंहिंजूं जेके मतिलबु जीअं फिज़िकल इनएक्टिविटी, टोबैको यूज़ जेको माण्हू खाइनि था पिया, इहे अहिड़े क़िस्म जूं सभु शयूं जेके आहिनि से यूरोपियन कंट्रीज़ मां असां एक्सपेक्ट न कंदासूं, असां वटि ई कामन आहिनि ऐं दे आर द मेजर सोर्सिस। मैडम ड्रग्स त जेका आहे सो इन्वेंशन ई वेस्ट जी आहे, ठीकु आहे, उतां ड्रग्स उहे ड्रग्स जो हिकिड़ो ॿियो प्रॉब्लम आहे। यू सी ड्रग्स जीअं आहिनि त उहे तव्हां गिने टकराईंदियूं, मतिलबु हो ड्रग्स जी ॻाल्हि थो कयां जेके नशो नशो इहो वेस्ट खां असां वटि जेके ट्रांसफर थी वञे शयूं, पोइ तव्हां पेशावर जे इर्द गिर्द हिननि जेके हुन जा इलाइक़ा मेड इन वरी हितां पाकिस्तान थी वियो, पेशावर थी वियो, उहो अलॻि, पर उतां जेको आहे सो फाउंडर उहे ई आहिनि। हा, पर उन में ॾिसो हिकिड़ी लिटरेसी रेट हुननि जो वधीक आहे जी, हुननि जो तंहिं करे घणो हाणे हू पंहिंजी जेका बला आहे उहा असांखे बची छॾी, बिल्कुलु बिल्कुलु ईअं उहो पाण मतिलबु आहे, पर एल्कोहल जे करे they are using more alcohol than अच्छा मैडम हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां इहा मां कंदमि, जेकॾहिं मिसाली ॻाल्हि तव्हां चयो की थधि जे करे बि, ठीकु आहे, ऐं मां मेडिकल स्टूडेंट आहियां कोन, पर मूंखे एतिरो तव्हां फील जेका थिए पई त छा इन जेको हाणे सर्दियुनि जो मौसम अचे पियो, छा थोरो जेकॾहिं असांजी फिज़िकल जेका सो एक्टिविटी जेकॾहिं न आहे, छा इहे जेको सो रगूं जीअं चवंदा आहिनि ॼमी वेंदी आहे थधि में, इन सां हार्ट जो रिस्क आहे? हा ॾिसो कॉलर बि अटेंड कंदासीं, तव्हां शुरू कंदासीं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं आसिफ, कहिड़ा हाल आहे? ख़ुशि आहे? तबियत सही आहे? आदा दुआ अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। अमी ॿुधायो ख़ैरियत आहे? अल्लाह त साईं जानशेर जो थियो काठोर बेरिया टाउन खां पियो ॻाल्हायां। जानशेर जिंदाबाद, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ख़ैरियत आहे? अल्लाह जा करम साईं, ख़ैर ख़ैरियत आहे। तव्हांजो लाइव प्रोग्राम ॾिठो, ॾाढो मज़ो पियो अचे, तमामु बहितरीनु तव्हांजी जेके ॻाल्हियूं हलनि पियूं आलूदगीअ जे हवाले सां, जेके सिहत जे हवाले सां, तमामु सुठो लॻो आहे, बहितरीनु मौक़ो। थैंक यू सो मच जानशेर, थैंक यू सो मच। कुझु वंडणु चाहींदो सिहत जे हवाले सां, मुआशरे जे हवाले सां, मसइलनि जे हवाले सां, कुझु बि? साईं असां वंडणु इहो चाहियूं था त ॾिसो त असांजे जेके हिन वक़्तु शहरनि जा जेके बि उते इहो त जेके तमामु निजी फैक्ट्रियूं आहिनि, जेके उते कारखाना आहिनि, उन्हनि जी रोकथाम लाइ जेको उन्हनि जी आलूदगी आहे, उन्हनि में तमामु जेके आसपास ॻोठाण हूंदा आहिनि, ॿाहिराणा ॻोठ जेके ॿाहिरियां हूंदा, उन्हनि जे जेको आहे उन में इलाही बीमारियूं पैदा थियनि थियूं। उन जे हवाले सां असांखे जो सेफ्टी घुरिजे थी त उनजो तमामु हिकिड़ो इंतिज़ाम बदनिज़ामी आहे, जंहिंजे वजह सां बीमारियूं फैलजनि थियूं। असां जेके ॻोठाणा माण्हू आहियूं तमामु इन सां परेशानी आहियूं। बिल्कुलु इहो वॾो हिकिड़ो त मसइलो आहे, हक़ीक़त आहे, ऐं इन ते बि जेको आहे सो असांखे हर इंडिविजुअल खे कोशिशि करणु खपे पंहिंजे हिसाब सां। बिल्कुलु हुन खां अलावा जीअं त पहिरियां तव्हां जीअं जेको असांजो इहे कथे में 6 सालनि जा जेके ॻोठ आहिनि, उन्हनि जो पाणी जेको झरनि जो ईंदो, जेके असांजे जंहिंसां असांजो पाणी पीअण जो बि उहे असां जेके जर खणी खूह जो पाणी जेको हणूं था, जेके खूह अवां ॾिठा बि हूंदा त उन्हनि जो पाणी जेको असांजे ॻोठनि में अचे थो, हिन वक़्तु उहो उन्हनि जो जेको DHA या भेया उन्हनि जो जेको नेकाली सिस्टम गंदगी आहे उहा उन्हनि नदियुनि नालनि में विझनि पिया, त बरसाति अचण सां पाणी उहे डैम ठाहिया विया आहिनि, त उते उहो पाणी गंदो थिए थो, मिसाल त पोइ उन में नुक़सानु डैम असांजे लाइ फ़ाइदेमंद रहिया आहिनि। पर जी ॻाल्हि इहा त इहा जेकी आलूदगी इहा असांजे लाइ ईंदड़ वक़्त जे लाइ असां लाइ हिन वक़्तु बि नुक़सानदार साबित थिए पई। बिल्कुलु सिहत ते हिन जा वॾा असरात पवंदा, ऐं इंसान किथे थोरो घणो सुठो चेंज अचे थो त पोइ उते जेको आहे सो वर्स्ट शयूं जेके थियनि थियूं त पोइ वाक़ई असांखे पंहिंजे नसलुनि जो नुक़सानु नज़र ईंदो आहे। अलाह ताला बसि हिन भलाई करे ऐं पंहिंजे हिसाब सां पाण कोशिशूं तव्हां न छॾियो, ऐं तव्हां पंहिंजी कम्यूनिटी पंहिंजे माण्हुनि खे जेके आहिनि उन्हनि खे स्ट्रॉन्ग कयो, एम्पावर कयो, उन्हनि जी उन सां गॾु बिहो, मदद कयो उन्हनि जी, त इनशाअल्लाह भलाई थींदी। वरी महिरबानी जानशेर, तमामु मूंखे सुठो प्रोग्राम लॻे पियो, अव्हांजो प्रोग्राम ॾिसां पियो, अव्हांजी टीम समेत जेके बि अव्हां सां गॾु हिन वक़्तु सीनियर वेठा आहिनि, मुंहिंजो उन्हनि खे बि मुंहिंजो सलाम आहे, बहितरीनु लॻे पियो। थैंक यू जानशेर, थैंक यू सो मच। मैडम चओ ई सही पियो, यू सी हाणे इन्वायरमेंटल पॉल्यूशन उन सां केतिरियूं बीमारियूं थी सघनि थियूं, लंग कैंसर थी सघे थो, तव्हांजो COPD थी सघे थो, फेफड़नि जूं बीमारियूं जेके वधनि थियूं, दैट इज़ बिकॉज़ ऑफ द इन्वायरमेंटल पॉल्यूशन। ऐं जेकॾहिं पाणी वारी ॻाल्हि कयईं, फैक्ट्रीज़ जो जेको बि गंदो मवादु आहे उहो वञे थो पाणी में, ऐं इहो असां कंज़्यूम कनि था उहे ॻोठाणा वीचारा, त उहो उन्हनि जी पेट जी बीमारियुनि जो बाहिस बणिजे थो पियो। त
इन में हिकिड़ी अवेयरनेस हुजणु खपे अवाम में बि, ॻोठनि जी जेके माण्हू आहिनि उन में बि अवेयरनेस हुजणु खपे, उन ते लिखनि, मीडिया ते अचनि। बिल्कुलु यू सी फेसबुक या सोशल मीडिया सही हिकिड़ो आहे, इस्तेमालु, हा, त उन में गवर्नमेंट जॾहिं ही ॻाल्हाइणु शुरू कंदा त गवर्नमेंट ऑटोमेटिकली उन ते तवजह ॾींदी ऐं हिकिड़ो प्रॉपर डिस्टेंस ते इन फैक्ट्रियुनि खे ठाहियो वेंदो। सही, ॾाढी मतिलबु वॾी ॻाल्हि कई इन शइ खे। जी भट्टी साहिबु इन ॻाल्हि ते अचूं पाण, जेकॾहिं अदा जेको आहे सो इन जो तालुक़ु जेको आहे सो मां सम्झां पियो गॾा जी साइड आहे, जिथे चए पियो त माना काफ़ी डेवलपमेंट्स थियूं, उनजे करे जेको ड्रेनेज जो पाणी थी वियो या उनजे अराउंड फैक्ट्रीज़ जो जेका थियनि पियूं, कारखाननि जो उनजे ज़हरियात जेके निकिरनि था उहे ड्रेनेज में मिलनि था, उनजो माहौल ते हिकिड़ो तमामु बुरो असरु थियो पिए, सिहतनि ते इंसान जी तमामु घणो असरात था पवनि। हिकिड़ी साइड असां कयूं पिया बेरोज़गारी जी ॻाल्हि, ॿिए हिसाब सां असां ॻाल्हि कारखाननि जी फैक्ट्रीज़ जी ॻाल्हि पिया कयूं, उहे ज़रूरत बि आहिनि। त इन्हनि शयुनि ॿिन्ही शयुनि खे तव्हां कीअं जेको आहे सो ॾिसो था? आसिफ़ भाई, बायलॉज बि मौजूदु आहिनि, इदारा बि मौजूदु आहिनि, ईमानदार ऑफिसरनि जी तैनाती ऐं करप्शन खे रोकथाम जे लाइ हिकिड़ी मॉनिटरिंग टीम ठाहिण जी ज़रूरत आहे, जेके मुल्क हलाइण वारा इदारा आहिनि। फैक्ट्री एरियाज़ जेके बि आहिनि 2% कानूनी तौर ते ॾियण जी पाबंद आहे, हुन एरिया खे डेवलप कंदा, सिहत जे हिसाब सां, तालीम जे हिसाब सां 2% हुन एरिया में लॻाईंदा जंहिं एरिया में हू फैक्ट्री एरिया मौजूदु आहे। पर 2% किरोड़नि अरबन में थो थिए, कंहिं बि ॻोठ खे न मिलियो आहे अॼु ताईं। हुन में जेको पैसो अचे थो पियो उहो करप्शन जी नज़र थियो थो पियो अचे। हिन जे लाइ असांखे अवेयरनेस ज़हरा ऐं अवामुल नास जो डायरेक्ट सिहत सां वाबस्तगी आहे हिननि शयुनि जी, त लामाला बीमारियूं थींदियूं। सिहत जे खाते खे, हेल्थ जे खाते खे जेको आहे एक्शन करण जी ज़रूरत आहे, हिन ते पॉलिसियूं ठाहे। ऐं जीअं अॼु मुंहिंजी भेण चयो डॉक्टर साहिबा की अवाम में अवेयरनेस, बिल्कुलु अवाम में अवेयरनेस आहे, पर करप्ट जेके मौजूदु अनासिर वेठा आहिनि उहो दॿाए था छॾनि। वरी असां हिकिड़े दफ़ा आवाज़ु उथारे तकलीफ़ अचे थी त असां छॾे था ॾियूं पंहिंजो बैकग्राउंड, पंहिंजो प्लेटफॉर्म। माना यकीन सां, यकजहदी सां, ईमानदारी सां साबित क़दम हुजण जी ज़रूरत आहे, त इनकलाब ईंदो। त इहे वक़्ती तौर जा बहरान आहिनि। तव्हां ॾिसो पिया निगरान हुकूमत आई आहे जॾहिं जी, तो स्ट्रीट क्राइम तक़रीबन क़ाबू पइजी वियो आहे। दीगर बहरान ॾिसो करप्शन जा जेके आहिनि थमिजी विया आहिनि। त जेकॾहिं हुकूमत चाहे त का वॾी ॻाल्हि न आहे बेरोज़गारी जो सदेबाब जे लाइ अथॉरिटियूं क़ाइमु करे, ऐं हीअ अवेयरनेस जे लाइ जेको आहे हे अपना सिहत जे लाइ जेको माहौल असांजो गड़बड़ थिए थो पियो, मौसम जो असां सहप न आहे, असां वटि दरख़्तनि जी लॻाइण जी ज़रूरत आहे, ज़्यादा में ज़्यादा सफ़ाई रखण जी ज़रूरत आहे। असां अवाम जो जेके फ़राइज़ आहिनि असां पंहिंजा फ़राइज़ बि निभायूं, पंहिंजे अहले मोहल्ला खे, पंहिंजे घर खे ई साफ़ सुथरो करे रखे माण्हू, त घणो फ़र्क़ु ईंदो। पर इहे जेको ग़लति अमल आहे, फैक्ट्री एरियाज़ वारा जेके बदमाशी करनि था, पर उन्हनि खे इहा पावर कंहिं ॾिनी? करप्ट अफ़सरान। सही ॻाल्हि आहे। असांजी दरख़्वास्त नथा ॿुधनि। भाऊ करे ज़रूरु हीअ आवाज़ उथारी हूंदी तव्हांजे चैनल जे तवसो सां। ही उहो अवाम आहे जेको बीमार बि आहे, जंहिंखे अटैक बि थिए थो, जेको बेरोज़गारी सां ख़ुदकशी बि करे। सही ॻाल्हि आहे। असां माहौल जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं, मैडम तव्हां बि इन शइ खे अंडरस्टैंड करे सघो था। असां मतिलबु चवंदा यार गवर्नमेंट जेको आहे सो हर ॿार न हुजे। कल्ह 3 ॾींहं असां ईअं ई डिस्कशन कयूं पिया, रैंडमली दोस्त वेठा हुजे, उन्हनि सां ईअं डिस्कशन कयूं पिया यार मतिलबु माहौलियाती चेंजिस तव्हांखे रोज़ थ्रेट्स आहिनि की अर्थक्वेक्स अचणा आहिनि, तव्हांखे मतिलबु हिकिड़ो ग्लेशियर्स जेके आहिनि उहे पिघलनि पिया, हिकिड़ो वॾो माना हिकिड़ो ग्लोबल थ्रेट आहे हिकिड़ो सॼी हिन धरती ते जेको आहे सभिनी खे ख़बर आहे। सभु पंहिंजे हिसाब सां पोइ बि माना जेको आहे सो कमकार थोरो घणो हर मुल्क ते एतिरो नथो थिए जेतिरो थियणु खपे। पर हिन मुल्क में मां ॾिसो आहे पाकिस्तान जी ॻाल्हि कयूं त हिते कुझु बि अञा ताईं को स्टेप हिन ताईं न खयो अथऊं, जिते रोज़ चवनि पिया त माना को ज़िलज़िला हे हो कुदरती आफ़ात जे लपेट में कहिड़े बि टाइम हे सिंध ख़ासि करके अची सघे थो। उनजे बावजूदि जेकॾहिं असां थोरो सोचियोसीं यार जेकॾहिं थोरो गवर्नमेंट पॉलिसीज़ ते माना ठाहे ऐं उन ते इम्प्लीमेंट कराए, सिर्फ़ु एतिरो करे की यार माहौलियाती चेंजिस जे लाइ तव्हां प्लांटेशन जे लाइ रूल क़ाइमु करे सघो, 100 सोसाइटीज़ रोज़ ठहनि थियूं। जेकर एतिरो थी सघे की बाबा 100 सोसाइटी में जेकॾहिं 500 घर आहिनि, 500 घर में जेके मेंबर आहिनि हिकु घर ते हिकिड़ो ट्री जेको आहे सो त लाज़िम करे छॾियो, जेको सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी थी वई, कोऑपरेटिव हाउसिंग सोसाइटीज़ थी वई, जेके सोसाइटी जा जेके बि अथॉरिटीज़ आहिनि उन्हनि ते लाज़िम करे छॾिजे
त इहो केॾो ॾुखियो कमु आहे, बिल्कुलु न छा ॾुखियो कमु आहे, माण्हुनि जो इंट्रस्ट बि थींदो हिन में। बिल्कुलु थियल बि आहे, पर पॉलिसी जी वरी ज़रूरत अचूं था अवेयरनेस ते। असांजे अवाम में अवेयरनेस न आहे। चवंदा एॾो गोड़ कंदा आहिनि, भाॼियूं महांगियूं थियूं आहिनि, हे थियूं आहिनि, हो थियूं आहिनि। इहे सभु शयूं तव्हां पंहिंजे जेकॾहिं तव्हांजे घर में अङण आहे वॾो, ॾिसी त तव्हां उते पंहिंजे अङण में इहे सभु कुझु पोखे सघो था। तव्हांखे ॿिज जी ज़रूरत, फ्रूट खाओ था उन ॿिज निकिरे थो, यू कैन मतिलबु उनखे तव्हां प्लांट करे सघो था उन ॿिज खे, ऐं उन मां पंहिंजो तव्हांजो कुझु न वेंदो, बल्कि तव्हांखे अॻिते हली फ्यूचर में। हे गिलास मां पाणी जो जेकॾहिं मां हिकिड़ो पीआं थो, 2 गिलास मां जेकॾहिं उहे भरे करे मां उन बूटे खे ॾेई छॾियां, उहो ईअं सम्झां की को खाए त कोन थो मुंहिंजे घर में, पर हिकिड़ो पीए थो उनखे पाणी पीआरे छॾियां, टाइम न आहे, ऑनरशिप न आहे, संजीदगी न आहे, उमिरि बि जेको आहे ख़बर सॼी आहे। अवेयरनेस जी ॻाल्हि कयूं, ख़बर बि आहे कि मूंखे हे वण छांव ॾिए थो, पर पोइ बि मूंखे ख़बर आहे कि पर जेको वॾो थिए थो त हुनखे कटणो आहे, मूंखे 2 रुपया ॾींदो, पर हुन लालच में, थोरी लालच में जेको असां पंहिंजो एतिरो नुक़सानु था कयूं, असां पंहिंजे बचनि जो नुक़सानु था कयूं। नाकामी जो इल्ज़ाम ॿिए जे सर थोपण जो असां आदी थी चुका आहियूं। मां हिकिड़े हंधि पढ़ियो त तव्हां जेको के इंस्ट्रक्ट कयो फेसबुक ते, चई जेको तव्हां फ्रूट खाओ था उनजा ॿिज जेके आहिनि या भाॼियूं, मतिलबु उन्हनि जा जेके ॿिज तव्हां पोखे सघो था उहो रखो, मतिलबु सेव कंदा वञो, ऐं वञो था ॻोठनि में या रस्तनि में, बारिश जी मौसम खां अॻु में तव्हां हुनखे जेको आहे सो उछलाए छॾियो, पंहिंजो पाण हुन मां मतिलबु पौधा निकिरंदा। असल ॻाल्हि आहे संजीदगी, असल ॻाल्हि संजीदगी, जेको करणु चाहे त करे सघे। इन जे लाइ अवेयरनेस खपे न, इन जे लाइ अवाम में मतिलबु इन ॻाल्हि जी सुजाॻी खपे। बिल्कुलु मैडम। सो बहरहाल कुदरती आफ़ातूं जेके आयूं, सैलाब जेके आया, उन्हनि में ॾिठोसीं असां काफ़ी वण हिन टाइम में वॾा थींदे ॾिठा आहिनि। इंसान जी काई बि माना वरी बि अलाह साईं आफ़त जे पोयां हिकिड़ी असांखे हिकिड़ी नेमत ॾेई छॾी आहे, अलाह साईं वण उतां उभारे छॾिया आहिनि, पर इंसान किथे बि सीरियस नथो थिए त अलाह साईं हिकिड़ा इंडिकेशन्स बि ॾिए थो त मां तव्हांजे लाइ हे कयां थो, तव्हांजे इन्हनि रवैयनि, तव्हांजे अहिड़नि बिल्कुलु सुस्ती गिफ़लत जे हूंदे बि अलाह साईं करे थो, पर जेकॾहिं असां न सम्झंदासीं त वाक़ई पोइ फितरत पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे फाइट करे थी। ऐं मां कराची में वरी बि तव्हांखे वणकारी कुझु इलाइक़नि में नज़र, हैदराबाद बि ईंदव तव्हांखे नज़र न ईंदी, ऐं मां उहो सोचां पई त छा इहा अवेयरनेस छो न आई आहे असां में, उतां जी माण्हू एॾी गर्मी वधंदी थी वञे, हर साल तव्हां ॾिसंदव गर्मी, मतिलबु महीना बि वधी विया आहिनि गर्मीअ जा, ऐं गर्मीअ जी शिदत बि वधी वई आहे, उन जूं बीमारियूं हे हो सॼो। सही ॻाल्हि आहे मैडम, बिल्कुलु सही था चओ मैडम। मां उन क्वेश्चन ते ईंदमि, जेकी असां दिलि जी बीमारियुनि जी ॻाल्हि था कयूं, ठीकु आहे, दिलि जी बीमारी जी जेका मां मुंहिंजे ज़हन में हिकिड़ो सुवालु जीअं आयो कि हे सर्दियूं अचनि पियूं, जीअं तव्हां चयो कि ॿाहिरि जेको मसइलो आहे कि बर्फ़बारी हूंदी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन में जेको ब्लड ॼमे थो, थधि में ॼमंदो आहे, छा हिन जा असरात दिलि जी रगुनि सां असरु रखनि था, इहे ॼमनि थियूं? इन में वधि में वधि जेके पेरिफेरल आर्टरीज़ हूंदियूं आहिनि उन में वेज़ो कंस्ट्रक्शन, गर्मी थींदी तव्हांजो वेज़ो डायलेटेशन थींदो आर्टरीज़ में, जिस्म जी सॼियूं जेके शरियानूं आहिनि उहे खुलंदियूं गर्मीअ में, पर सर्दियुनि में छा थींदो आहे, वेज़ो कंस्ट्रक्शन थींदी आहे, ऐं ज़ाहिर वेज़ो कंस्ट्रक्शन थींदी त ब्लड जी फ्लो जेका आहे सा स्लो थी वञे, स्लो थी वञे त उन जे करे प्लेटिलेट एडियन, इहो जेको आहे इन करे क्लॉट्स पैदा थियनि था, स्पेशली पेरिफेरल आर्टरी डिज़ीज़ वधीक कॉमन हूंदियूं आहिनि इन्हनि ॾींहंनि में। शरियान में ज़ाहिर हाणे सॼो जिस्म आहे, असांजो हार्ट जूं मतिलबु नसूं बि आहिनि उहे बि मुतासिर थी सघनि थियूं, पर इहो वेज़ो कंस्ट्रक्शन प्लस स्लो मतिलबु ब्लड फ्लो क्लॉट फॉर्मेशन थींदी। पोइ उनजो मैडम हल छा आहे, मेडिकेशन आहे को, मतिलबु को ॿियो को लाइफ स्टाइल उन जेको आहे मौसम जे हवाले सां कहिड़े तरीक़े सां? तव्हां ॾिसो था जेकॾहिं मतिलबु घरनि जे अंदरि आहियो त तव्हांखे अहिड़े क़िस्म जो एक्सरसाइज़िस जारी रखणु खपनि जंहिंमें तव्हां रनिंग मशीन या ॿियूं बि एक्सरसाइज़िस अहिड़ियूं आहिनि जेके माण्हू करे सघे थो, उन सां तव्हां हिकिड़ो त तव्हांजो हार्ट रेट वधंदो, हिकिड़ो तव्हांजो पेरिफेरल वेज़ो डायलेट, स्पेशली तव्हां जेकॾहिं मूंखे यादि आहे असां नंढे हूंदे रसियूं टपंदा हुआसीं, इन्हनि शयुनि सां तव्हांजो पेरिफेरल वेज़ो डायलेटेशन थींदी, ऐं तव्हां काफ़ी मतिलबु इंडोर गेम्स एक्सरसाइज़िस
इहे तव्हांखे हिन खां बचाए सघंदो। हाणे अच्छा काफ़ी जेके आहिनि असां हज़रात आहिनि जीअं सुबुह जो जी मिसाली ॻाल्हि त ब्लड सर्कुलेशन अॼुकल्ह प्रॉब्लम हिकिड़ो कॉमन थी वियो आहे, काफ़ी असां वटि जेके असां इशूज़ नज़र ईंदा आहिनि ऐं उनजे दौरान जेकॾहिं एक्सरसाइज़ न हुजे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे पोइ रिस्क वधी थो वञे। ठीकु आहे मैडम। ऐं उन खां पोइ जेकॾहिं सुबुह जो उथी माण्हू शॉवर करे थो उनजे लाइ त वधीक रिस्क आहे। असां काफ़ी अक्सर मैडम ॿुधंदा बि आहियूं की बाबा उहो शॉवर करण में वॉशरूम में अटैक अची वियो। न उन इहो रीज़न न अथव। इहो एक्चुअली छा आहे जो डायोनल वेरिएशन चइबो आहे हिनखे। राति जो 1 बजे खां सुबुह जो 7 बजे ताईं 8 बजे ताईं हिकिड़ो अहिड़ो पीरियड आहे जंहिंमें कैटेकोलमिन रिलीज़ हार्मोन रिलीज़ थींदा। अच्छा। हा, उन में ब्लड प्रेशर जेको आहे सो टेम्पररी वधंदो आहे पेशेंट जो, हर माण्हू जो। तव्हांजो असांजो जेकॾहिं असांजो 110 आहे त थी सघे थो जवान माण्हुनि जो त उन्हनि जो बि वधंदो, 115 ते पहुचंदो, 120 ते पहुचंदो। अल्दो कि दिस इज़ नॉर्मल मतिलबु लेवल फॉर दी यंगस्टर्स। पर जेकॾहिं तव्हां मतिलबु हिकिड़ी सर्टेन एज ग्रुप आहे जंहिंमें तव्हांजो BP अॻु में ई वधियल आहे ऐं राति जो इहो पीरियड अचे थो, राति जो तव्हां प्रॉपर दवा नथा वठो त उन पीरियड जे दौरान हिकु टेम्पररी राइज़ थो थिए ब्लड। स्ट्रोक जा चांसिस तव्हां ॾिठा हूंदा त घणो करे सुबुह जे टाइम पेशेंट जा। हा, हार्ट अटैक बि सुबुह जो वधे थो। अच्छा। दैट इज़ बिकॉज ऑफ दी हार्मोनल मतलब कार्टिसोल लेवल, इंक्रीज कार्टिसोल लेवल ड्यूरिंग दिस पीरियड जेका वधे थी। डायोनल वेरिएशन राति जो इहो पीरियड अहिड़ो आहे जेको क्रिटिकल पीरियड। उहो मतिलबु प्रोसेस थिए थो सॼी राति जो ऐं पोइ सुबुह जो मतिलबु इहो। हा, न उन स्पेशली 1 खां सुबुह जो 7 बजे ताईं इहो पीरियड अहिड़ो आहे जो जंहिंखे डायोनल वेरिएशन उन में ई हार्मोन्स रिलीज़ था थियनि। अच्छा, ॾाढी इंफॉर्मेटिव तव्हां ॻाल्हि कई मैडम। ऐं अॼुकल्ह असांजा ॿार जेके आहिनि उन ते पिया आहियूं जॾहिं असां ॻाल्हि पिया कयोसीं स्मार्ट फ़ोन जी मतिलबु यूज़ जो, त हाणे राति जीअं ऊंदहि थींदी आहे न राति जो, असां वटि इस्लाम हिकिड़ो ॾाढो जाम मतिलबु मज़हब आहे जंहिं असांखे इंस्ट्रक्शन्स ॾिनियूं आहिनि ऐं उहे ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि जेके हाणे साइंटिफिकली प्रूव थियूं थियनि। हाणे जीअं ऊंदहि थींदी असांजो जिस्म मेलेटोनिन सीक्रेट करणु शुरू करे ॾींदो। इवन जेकॾहिं तव्हां राति जो कमरे में सुता पियो तव्हांजो बल्ब ॿरंदो त इहो न सीक्रेट थींदी। पर जेकॾहिं तव्हां हिनखे बंदि करे छॾियो बल्ब खे ऊंदाही में सुता त असांजो जिस्म मेलेटोनिन सीक्रेट कंदो ऐं पंहिंजो पाण तव्हांखे निंड ईंदी, तव्हांजो ब्लड प्रेशर किरंदो, मतिलबु नॉर्मल रहंदो, हर शइ मतिलबु बहितरु हूंदी। पर जेकॾहिं तव्हां वेठा सॼी राति मोबाइल ते खेॾंदव ऐं त इहो मेलेटोनिन सीक्रेशन न थींदी तव्हांजी, न थींदी ऐं तव्हांजी प्रॉपर निंड न ईंदी, स्ट्रेस लेवल वधंदो ऐं सही। हिन मैडम हिन ते वरी वधीक कचहरी कयूं था पाण ऐं टाइम वरी हिकिड़ो म्यूज़िक जो थी वियो आहे। उस्ताद बादल साईं हाणे छा पिया ॿुधायो भला? दिल जो दिलबर हिकिड़ो घणा तान कजन, दिल बि ॾिजे कंहिं हिक खे, दिल बि ॾिजे कंहिं हिक खे, तोणे समय पियो सिकन उहे चिलविला चइजन जेके दर दर लाइन दोस्ती। अॼु वरी छो यादि तुंहिंजी नेण आला थी करे, अॼु वरी छो यादि तुंहिंजी नेण आला थी करे, दिलरुबा तुंहिंजे तरफ़ छो दिलकशाला थी करे, अॼु वरी छो यादि तुंहिंजी नेण आला थी करे। मां वञा
भिट शाह ते छो तव्हां दिल जी अॼु खणी मां वञा भिट शाह ते छो तव्हां दिल जी अॼु खणी छो जवानी जी रवानी छो जवानी जी रवानी हाला हाला थी करे अॼु वरी छो यादि तुंहिंजी नेण आला थी करे दिल रुबा तुंहिंजे तरफ़ छो दिल कशाला थी करे अॼु वरी छो यादि तुंहिंजी नेण आला थी करे जीअं ॾिसे रुख यार जो दिल छो वञे मदहोश थी जीअं ॾिसे रुख यार जो दिल छो वञे मदहोश थी ही हयाती हुस्न आलो ही हयाती हुस्न आलो हो जमाला थी करे अॼु वरी छो यादि तुंहिंजी नेण आला थी करे मुर्तज़ा जॾहिं उमासी मुर्तज़ा जॾहिं उमासी राति आई रूह ते मुर्तज़ा जॾहिं उमासी राति आई रूह ते इश्क जे आकाश हेठां इश्क जे आकाश हेठां अख उजाला थी करे अॼु वरी छो यादि तुंहिंजी नेण आला थी करे दिल रुबा तुंहिंजे तरफ़ छो दिल कशाला थी करे अॼु वरी छो यादि तुंहिंजी नेण आला थी करे वाह 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 दिल जी ॻाल्हि वाकई तमामु बहितरीन सॉन्ग असांखे उस्ताद बादल ॿुधायो पर टाइम थियो आहे हाणे कमर्शियल ब्रेक जो ऐं हे प्रोग्राम जेको आहे असांखे स्पॉन्सर कयो वियो आहे GFS बिल्डर्स जी तरफ़ खां GFS बिल्डर्स नाम ई काफ़ी है सो मिलूं था व्यूअर्स ब्रेक खां पोइ मुझे सिंध के सलाम सलाम सुन मुझे सिंध के सलाम सलाम सुन भलीकार व्यूअर्स हिकु दफ़ो ॿीहर भलीकार बाक़ी मूंखे सलाम सिंध जी रंग बिरंगी ट्रांसमिशन में सुबुह जी सो मैडम सां सवाल मैडम अक्सर हिकिड़ो सवाल ॿुधंदा आहियूं त जेके माण्हुनि खे हार्ट अटैक हिकिड़ो थिए थो ठीकु आहे हार्ट अटैक थिए थो त वंस थिए थो उन्हनि खे पोइ जेको आहे सो जेका बि आहे क्लॉट जेका आहे सो रिमूव थींदी आहे कहिड़े तरीक़े सां पोइ चवंदा आहिनि की माना उनजो सेकेंड जेको आहे सो वरी उनजो रिस्क वधी वेंदो आहे इज़ इट न ईअं न आहे
एक्चुअली क्लाट्स रुगो न हूंदो आहे, अंदरि असांजो जेको ॿारु ॼमंदो आहे न, जॾहिं ॿारु नंढो जीअं जीअं वॾो थींदो आहे त उन जेकी शरियानूं आहिनि दिलि जूं उन जे अंदरि स्ट्रिक्स ठहंदियूं वेंदियूं आहिनि फैट जूं। जीअं जीअं जेकॾहिं उनखे प्रॉपरली जेके मयर्स न वरिता वञनि या रिस्क फैक्टर्स घटाइण जी कोशिशि न कई वञे त इहो आहिस्ता आहिस्ता उन में गोड़ियुनि वांगुरु शरियानुनि जे अंदरि हिकिड़ो ग्रोथ थींदी आहे, ठीकु आहे। ऐं उहो स्लोली ऐं ग्रेजुअली जेका आहे सा हुनजी जेको वर्क खे में रुकावट विझंदी आहे। जेकॾहिं 70% खां मथे हुजे त पोइ हार्ट अटैक जा चांसिस वधी वेंदा घणो करे। 70% खां घटि आहे त उन वक़्तु जेकॾहिं तव्हांखे स्ट्रेस आहे, तव्हांजी शरियान सुकिड़िजे थी, त उहो जेको 70% बंदिश आहे उहा अञा बि वधी वेंदी। हिकिड़ो इहो रीज़न आहे त उन शरियान सुकिड़ी उन इहो कयो। ॿियो नंबर 2, बज़ाते ख़ुदि उहा गोड़ी फाटंदी, जीअं फुरड़ी फाटंदी आहे ऐं गंदु ॿाहिरि निकिरंदो आहे, अहिड़ी तरह कोलेस्ट्रॉल ऐं ब्लड जो सॼो मलबो ठही उहो शरियान खे टोटली बंदि करे छॾींदो आहे। हाणे इन में इहो आहे या तव्हां पेशेंट खे चवंदव त डिस्प्रिन वठि, उन सां गॾु 4 गोरियूं क्लोपिडिग्राल ॾींदा आहिनि, उनखे चवंदा आहियूं ACS प्रोटोकॉल। जीअं ई पेशेंट खे सूरु थिए तव्हां डिस्प्रिन उनखे चू करण जे लाइ ॾियो, उन खां पोइ तव्हां उनखे अस्पताल पहुचायो, ठीकु आहे। उते तव्हांखे 2 तरीक़ा आहिनि। जेकॾहिं तव्हां वटि एंजियोग्राफी एंजियोप्लास्टी ज़ाहिर नंढनि शहरनि में कोन्हनि त उते जेकॾहिं तव्हां ब्लड थिनर इंजेक्शन्स हूंदियूं आहिनि, उहे एग्रास्टेट वग़ैरह जे नाले सां हूंदियूं आहिनि, उहे डॉक्टर उतां जो लोकल ॾींदा आहिनि। त जो अंदरि जेको ॿाहिरियों क्लाउड थियो आहे, गंदु ॿाहिरि निकिरी वई, शरियान खे बंदि कयो अथई, एटलीस्ट उहो रिमूव थिए। उहा फुरड़ी पंहिंजी जॻह ते आहे, घटी साइज़ छाकाणि जो फाटी, पर उहा फुरड़ी पंहिंजी जॻह ते हूंदी। हाणे उहा जॾहिं इंजेक्शन मिले थी त उहो क्लाट रिमूव थी थो वञे। जेकॾहिं न बि थो थिए उनखे अहिड़े मरीज़ खे फौरी वठी वञिबो आहे कैथ लैब में, उते वञी हुनजी एंजियोग्राफी करे ॾिसबो आहे। तयन कबो आहे त 70 खां मथे आहे या 70 खां मतिलबु 50-60% आहे त पोइ त मतिलबु हुनखे थोरो बलून वग़ैरह करे माण्हू छॾे ॾींदो। पर जेकॾहिं 70% खां मथे आहे, प्रॉब्लम थियो आहे, त उन वक़्तु हुनखे बलून करे हुन कैथेटर्स जे वसीले बलून करे उन में स्टैंड हिकिड़ो या विझी छॾिबो आहे, मतिलबु नट जंहिंखे चइजे सिंधीअ में, उहो विझी छॾिबो आहे त उहो शरियान खे खोलींदो आहे। इनखे चइबो आहे प्राइमरी PCR, ठीकु आहे। सो सिर्फ़ु खून मतिलबु ॻाढ़ो न थींदो या मतिलबु उनजो क्लाट न ठहंदो, पर उते उहा जेका गोड़ी आहे उहा पंहिंजी जॻह ते हूंदी आहे, जंहिंखे मतिलबु घटि कबो आहे। मैडम हिकिड़ो ॿियो जेको आहे सो हाणे जदीद हिकिड़ो आहे सो मेडिकल बि एडवांस थींदो थो वञे, वॾी टेक्नोलॉजी अची थी वञे। हाणे जेको आहे सो कुझु टाइम अॻु में असां जेको आहे सो हिकिड़ी न्यूज़ असांजे जेको आहे सो सर्कुलेट पई करे पूरी दुनिया में, हिकिड़ो पाकिस्तानी डॉक्टर हो जेको बर्तानिया में, जंहिं जेको आहे सो पिग जो हार्ट जेको आहे सो शायदि मूंखे एनिमल जो न, शायदि मां उहो ई नालो खणा सही थो ॻाल्हाए न, पर उन जेको आहे सो ट्रांसप्लांट कयो जेको आहे सो इंसान में अंदरि दिलि। इहा न्यूज़ केतिरी हक़ीक़त आहे, केतिरी पॉसिबिलिटीज़ आहिनि? ईअं आहे की पर उहो तॾहिं थींदो आहे, सिंपल हार्ट अटैक में न। जेकॾहिं तव्हां उनखे टाइमली मतिलबु मैनेज करे छॾियो त उन में दिलि जे वधण जा, हार्ट फेलियर जा चांसिस घटिजी वेंदा, छाकाणि फ्लो त साॻी बरक़रार आहे। दिलि ट्रांसप्लांट थी सघे? हा, दिलि ट्रांसप्लांट थी सघे। पाकिस्तान में इहो थियो आहे को केस? न, पाकिस्तान में अञा कार्डियक ट्रांसप्लांट कोन थियो आहे, न थियो आहे। अञा असां मतिलबु उन ते कमु कयूं था पिया। पर अमेरिका में इहो मूंखे यादि आहे त जेका लास्ट सेंचुरी उनजे आख़िरी ॾींहंनि में कार्डियक ट्रांसप्लांट शुरू थी विया। मतिलबु हिते एक्चुअली हिकिड़ो मज़बूत सिस्टम खपे त जेकॾहिं तव्हांजो ज़ाहिर तव्हांखे दिलि खपे ॿिए माण्हूअ जी, ठीकु आहे। हाणे उहो तॾहिं मिलंदी आहे जॾहिं एक्सीडेंट थींदा आहिनि या मतिलबु को माण्हू जॾहिं डेथ थियण वारी आहे, हैंडीकैप आहे, उहो कंहिं ॿिए खे पंहिंजी दिलि ॾे वसियत करे त पोइ उहा दिलि वेंदी न। मैडम गुरबत एॾी लॻी पई आहे, तव्हां हिकिड़ी दिलि ॻोल्हींदो तव्हांखे जेको आहे सो 1-2 लखनि में तव्हांखे दिलियूं मिलंदियूं। वैसे बि दिलियूं विराईंदा था वञनि माण्हू, साईं जी 2 शादियूं थियल आहिनि।
हिकिड़ो मरबूत सिस्टम खपे हिनखे ठाहिण। इन में अञा असांखे टाइम लॻंदो। हा, पर इहो पिग वारी ॻाल्हि सही आहे। पिग वारी ॻाल्हि सही आहे न मैडम जिते असां इख़्तिलाफ़ कंदा आहियूं ते जेको हराम जानवर आहे ऐं हिन जो नालो खणण सां 40 ॾींहं जेको आहे सो जेको मानी हराम थी वेंदी आहे, मानी ऐं उहो जेको आहे सो तव्हांखे ज़िंदगी ॾिए थो। इहो त उन्हनि माण्हुनि खे लॻो आहे न जेके उहो खाइनि था। हा मैडम, हणण वारो केरु आहे उहो ई आहे जेको चवंदो आहे मुस्लमान आहे असांजो जेको आहे सो पाकिस्तान जो डॉक्टर आहे उहो, जंहिं जेको ट्रांसप्लांट कयो अथई लंडन में। वीचारो हुन जॉब न हुयो त हुन कंहिं मुस्लमान खे आई एम श्योर की न कयो हूंदो। हा, इहो आहे की हुन उते ई कयो हूंदो। बहरहाल जेको आहे सो इन डिस्कस असां सिर्फ़ु साइंस जी तरक़ी जी ॻाल्हि था कयूं कि माना एतिरी तरक़ी थी आहे कि मतिलबु इहे पॉसिबिलिटीज़ थी वियूं। लेज़र आहे, हाणे असां एंजियोप्लास्टी कंदा हुआसीं, उहो लेज़र अॼुकल्ह मतिलबु कुझु सालनि खां पोइ अची वेंदो मार्केट में। उन सां असां उनजी जेको बल्क आहे गोड़ीअ जो उनजो घटाए सघूं था। सही। मैडम ॿी ॻाल्हि हिकिड़ी जेका आहे सो असांजा जेके हिन दोस्त आहिनि भट्टी साहब कमु कनि पिया तमामु उन्हनि जो कम्यूनिटी ग़रीब जेके बिल्कुलु रिमोट एरियाज़ में जेके आहिनि असांजा माण्हू कम्यूनिटीज़ जे उन्हनि सां उन्हनि जो इंटरेक्शन रहियो आहे ऐं उहे दर्द सम्झनि पिया। अॼु मां कल्ह बल्कि हिकिड़ी ॾाढी पोस्ट हिकिड़ी ॾाढी छिरकाईंदड़ हुजे, ॾाढी तकलीफ़ वारी पोस्ट हुई कि हिकिड़े असांजो सियासतदान आहे, नालो मां नथो खणां, उन हिकिड़े ग़रीब चयसि साईं मूंखे नौकिरी ॾिनो, चयसि त नौकिरी न ॾींदोमांइ छोला वञी खपाए। सो उनजी मां स्टोरी ॿुधां पियो, बक़ौल उन जा लफ़्ज़ त उन टाइम हिकिड़ो फ़नी थी गुज़रिया ऐं सॼे फैलिजी विया। ऐं उन माण्हू जी मां तव्हांखे रिसेंट स्टोरी थो ॿुधायां, उहो जंहिंखे चयो वियो कि तूं छोला खपाए, उन वाक़ई छोला खपाया, छोले जी रेडी हई आहे, पर हिन टाइम उहो सफ़र पियो करे तक़रीबन हफ़्ते में 2 या 3 उन जा डायलिसिस थियनि पिया ऐं उहो हिन टाइम किडनी जो पेशेंट लॻो पियो आहे। ऐं मूंखे ॾाढी तकलीफ़ थी वरी पोइ उन सियासतदान खे मां ॾिठो कॉटन जो वॻो पातल ऐं टोपी निराड़ ते लॻल हुजेसि ऐं मां ॾिसां पियो यार हिकिड़े इवेंट ते तमामु सुठे तरीक़े सां ॻाल्हाए पियो, कचहरी पियो करे ऐं मां वरी उहा ई पोस्ट ॿिए हुनजी ॾिठी त डायलिसिस ते हुजे। मां चयो यार हे एसी में वेठो हूंदो, सुकून में वेठो हूंदो, हुनखे ॾस त भलो ॾिनई, नौकिरी त न ॾिनईसि, को सलाह त सुठी ॾेसि आहे। हाणे उहो छोला खपाए रोज़गार करे या पंहिंजी डायलिसिस कराए, त मां सम्झां पियो इहे सभु हुकुमरान जेके आहिनि इहे ज़िम्मेवार आहिनि ऐं इनशाअल्लाह हिननि जी पकड़ ज़रूरु थियणी आहे ऐं अलाह साईं अहिड़े गुरबत जो ख़ात्मो करे। तव्हां छा था चओ, मतिलबु हे जेका आहे सो गुरबत अहिड़े तरीक़े जी असांखे जेका घेरे वेठी आहे ऐं उनखां पोइ असांजा हुकुमरान असांजे लाइ मां सम्झां पियो वॾा हिकिड़ा कुझु कमेंट नथा करे सघूं, उहे बि कुझु नथा कनि, त अहिड़े तरीक़े सां इंसान खे छा करणु खपे? सर मां तव्हांजे चैनल जे तवसु सां निगरान हुकूमत खे गुज़ारिश कंदुसि, अपील कंदुसि कि ग़रीब जो हाल न आहे, मसनूई बहरान पैदा करण वारी माफ़िया आहे जेके, उहो ग़रीब जो ॿ टाइम जी मानी न आहे, मानी खाए या इलाज कराए, ग़रीब वॾो परेशान आहे। मसनूई बहरान पैदा करण वारनि जे ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे, जीअं कि स्ट्रीट क्राइम ते क़ाबू पाइण जे लाइ जेको आहे कया विया आहिनि इक़दामात, ईअं बहरान पैदा करण वारनि जे ख़िलाफ़ु फिलफौर हुकूमत एक्शन खणे ऐं जेके हे अटो ज़ख़रा अंदाज़ी था करीनि, खंड आहे, जेको बि शइ तव्हां सम्झो था खपण वारो हूंदो त हुनखे इहो स्टोर करे वठंदा आहिनि। त हिननि ते कानूनी कार्रवाई करण जी ज़रूरत आहे ऐं सख़्तु खां सख़्तु कानूनी करण जी अपील आहे। काइनात वेलफेयर जे तवसुस सां, तव्हांजे TV चैनल जे तवसुस सां मां हथ जोड़े अर्ज़ु थो कयां निगरान हुकूमत खे कि ग़रीब जो बुरो हाल आहे, उन जा ॿार रोड ते धका खाईंदा था वञनि, तालीम न आहे, ग़रीब जे ॿार खे इलाज न आहे, उन वटि पैसा न आहिनि कि कंहिं अस्पताल में वञी बुखार जो दवा वञी वठे, हुन वटि 2 टाइम जी मानी खाराइण जा पैसा न आहिनि बचड़नि खे कि हो वञी 2 टाइम जी मानी खाराए, मज़ूरी लभे कोन थी। असां हुनुर सिखूं कोन था, असांखे इंडिपेंडेंट हुजणु घुरिजे, असांखे मछली पकड़णु अचे, असां हुकूमत ते बिलीव न करियूं सॼो, असां बि बिज़नेस करियूं, कारोबार करियूं, कि हुनुर सिखियूं, असांजे बि मथां फ़र्ज़ु आहे, पर हुकूमत जी बि ज़िम्मेदारी आहे कि अहिड़ी माफ़िया जे ख़िलाफ़ु सख़्तु में सख़्तु कानूनी कार्रवाई करे, जेके अताई डॉक्टर्स आहिनि बिल्कुलु ऐं जेके हीअ महांगाई पैदा था कनि, महांगाई एतिरी न आहे जेतिरी पैदा कई वई आहे। त मां इहा ई गुज़ारिश कंदुसि कि तव्हांजे सिंध TV चैनल जे तवसु सां बिल्कुलु जेकॾहिं उन्हनि खे स्किल्स ॾिना वञनि, उन्हनि खे एजुकेशन ॾिनी वञे त उहो ख़ुददार थी वेंदा, पंहिंजे पेरनि ते बीह रहंदा ऐं उन्हनि खे इहा असां जेको आहे सो गवर्नमेंट खे इहे स्टेप्स खणणु खपनि ताकी हू महिनत कनि ऐं पंहिंजो मतिलबु बचनि जे लाइ रोज़ी करे सघनि। सिहत ऐं रोटी त ॾियनि न सर। जेका आहे ऐं महांगाई ग्लोबल मसइलो आहे अॼुकल्ह,
हर कंट्री में ऑस्ट्रेलिया कनाडा मतिलबु हर हंध ते मतिलबु महांगाई वधी आहे पर असां जे मुल्क में कुझु इरेग्युलरिटीज़ जे करे असांजो अवाम वधीक सफ़र थो करे हुननि पंहिंजो जेको पघार आहे ऐं गुरबत जेको बि आहे मतिलबु शयूं जेके प्राइज़िस वधियूं आहिनि हुन में हिकिड़ो रेशो रखियो आहे हिकिड़ी प्रॉपर प्लैनिंग जे तहत मतिलबु उन्हनि तनासिब रखियो आहे मतिलबु आमदनी ऐं ख़र्च जो माण्हुनि जे पर असां वटि उहा प्लैनिंग न आहे असां वटि मतिलबु हर हंध ते करप्शन आहे हर हंध ते इरेग्युलरिटी आहे जंहिंजे करे असां वधीक सफ़र था कयूं पिया सही ॻाल्हि आहे ऐं मैडम जे तव्हां सिहत खाते में बि रहिया आहियो ऐं अफ़सोस सां ईअं चवणो पए थो तव्हां पाण बि ॾिठो हूंदो विटनेस हूंदो हिन शइ जा असां जॾहिं रूरल एरियाज़ में वेंदा आहियूं अॻई हिकिड़ा मिसकीन हाल माण्हू हिकु त माना तव्हां वञो हुते तव्हांजी एमरजेंसी जो हाल कहिड़ो आहे इवन मां वंस मतिलबु हिकिड़ो एक्सपीरियंस कयो त मां उन शइ खे महसूसु कयो त उते जॾहिं वियासीं उते न हाइजीन जो ख़्यालु आहे यकीन कंदो त माना जेकॾहिं ब्लीडिंग कंहिंखे पेशेंट खे थी आहे त उते चादर ते लॻियल आहे उते जेका स्ट्रेचर चइबो आहे छा चइबो आहे हुनखे उते ब्लड लॻो पियो आहे ऐं ब्लड जी स्मेल जेका आहे सो हुन रूम मां तव्हांखे ईंदी उल्टियुनि जी स्मेल उते तव्हांखे फील थींदी ऐं ॾिसां पियो की हुते MSP हूंदो हुते DHO मॉनिटरिंग कंदो हूंदो त पोइ मतिलबु एतिरो ज़ुल्म आहे हिन अवाम ते एतिरो मतिलबु हिकिड़ो माना तव्हां वटि सभु कुझु हूंदे बि तव्हां अवाम जे लाइ न करे सघो त अहिड़े सिस्टम खे छा चवंदो तव्हां कहिड़े तरह सां चेंज थिए हेल्थ सिस्टम में असांजे स्पेशली सिंध जे हेल्थ सिस्टम में कुझु डिफॉल्ट मतिलबु आहिनि हाणे असां रखिया आहिनि जेके बि फलाई इदारा जेके बि आहिनि ऐं इहे असां वॾे शहरनि में रखिया आहिनि ठीकु आहे ऐं उते जेको इलाजु थिए थो असां ॿियनि सूबनि खे छो था कैटर कयूं असां वटि हिकिड़ो आइडेंटिटी कार्ड हुजणु खपे जेकॾहिं असांखे फ्री इलाजु करिणो आहे त पंहिंजे सूबे जे माण्हुनि खे ॾियणो आहे उन्हनि जो जेको असां ॿाहिरिनि सूबनि जे माण्हुनि जो इलाजु कयूं था त उन्हनि जो आइडेंटिटी कार्ड वठी उन्हनि जो तख़मीनो हर हुन ॾे मतिलबु सूबनि ॾे मोकिलिजे त बाबा तव्हांजे माण्हुनि ते एतिरा पैसा ख़र्चु थिया असांखे पंहिंजी बजट में एतिरो एलोकेट कयो पोइ असां मख़सूस 2 या 3 जॻहनि ते पैसा पंहिंजा ख़र्च कयूं था बाक़ी तव्हांजो जेके ॾिठो वञे त तव्हांजो गैस्ट्रो मलेरिया स्नैक बाइट मतिलबु जेको चेस्ट इन्फेक्शन्स आहिनि इन्हनि जे तरफ़ असांजो बजट ई न आहे हाणे प्राइमरी PC आहे ॾाढी सुठी शइ आहे मां एग्री कयां थी उन थिए थी पर असां हर माण्हूअ जो जेकॾहिं प्राइमरी PC आहे इहो ज़हन में नथा रखूं त ॿियनि सूबनि जा बि आहिनि ठीकु आहे तव्हां वठो उन्हनि खां शेयर वठो पंहिंजी तव्हां पंहिंजे बजट जो मैक्सिमम हिसो 70% 80% जेकॾहिं तव्हां रुॻो यूरोलॉजी खे ॾींदव तव्हां उन्हनि खे 2-3 हॉस्पिटल जेके आहिनि चैरिटेबल हॉस्पिटल उन्हनि खे ॾींदव त बाक़ी सब स्पेशलिटीज़ रूरल एरियाज़ जा जेके माण्हू आहिनि उहे काॾे वेंदा उहे सेंटर काॾे वेंदा सो यू हैव टू प्लान प्रॉपरली प्लानिंग न आहे बिल्कुलु प्लानिंग जी फुक़दान आहे बिल्कुलु मैडम लास्ट में मैडम छा असांजे इन माण्हुनि खे जेके हेल्थ जे हिसाब सां सफ़र पिया कनि गुरबत जे हवाले सां सफ़र पिया कनि उनखे छा मैसेज ॾींदा इहो आहे त पंहिंजी लेवल ते रिस्क फैक्टर्स घटि करण जी कोशिशि कनि यूसी जेकॾहिं मां दिलि जी ॻाल्हि न कंदमि पर जेकॾहिं मां GI जो जेको मतिलबु पेट जी बीमारियूं वग़ैरह आहिनि जेकॾहिं उन जे लाइ उन मां असांजो घणो न वेंदो जेकॾहिं पाणी आहे त असां उनखे घर में बॉइल करे पी सघूं था जीअं बीमारियुनि खां बची सघूं अहिड़ी तरह वॉक में असांजो कुझु नथो वञे असां जेकॾहिं थोरी थोल वधे थी त असां वॉक करियूं त उन सां असांजो वज़न घटि थींदो शुगर जी बीमारी आहे तव्हांखे उन्हनि आइटम्स खां परहेज़ करणी पवंदी जंहिंमें शुगर आहे ठीकु आहे या अवेयरनेस त हुजणु खपे न माण्हुनि में ऐं जेकॾहिं ॿियो स्ट्रेस आहे त तव्हां वटि अलाह साईं हिकिड़ो मज़बूत सिस्टम ॾिनो आहे तव्हांखे इंस्ट्रक्शन्स ॾिनो आहे निमाज़ पढ़ो तस्बीह कयो मेडिटेशन इज़ द बेस्ट एक्सरसाइज़ जेका तव्हां घर में औरतूं बि करे सघनि था मर्द बि तस्बीह तव्हां जेकॾहिं सिंपली राति जो निंड नथी अचे तव्हां तस्बीह दाणनि जेकॾहिं फेराईंदव तव्हां ऑटोमेटिकली तव्हां सुम्ही पवंदव इन में असांजो पैसो ख़र्चु नथो थिए या असां पंहिंजी लेवल ते इहे कोशिशूं कंदासीं पर उन सां गॾु असांजो जेको हेल्थ सिस्टम आहे या हाई ऑफिसर्स आहिनि उनखे बि हिकिड़ी प्रॉपर प्लैनिंग जी ज़रूरत आहे
आवाम खे रिलीफ ॾियण लाइ। सही। भट्टी साहब तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदा? सर मां अवामुल नास जी ख़िदमत जे लाइ सिंध जे ग़रीब माण्हुनि जे लाइ हुकूमत खे गुज़ारिश कंदुसि कि जेके मुहाजिरीन खे डिपोर्ट कयो पियो वञे, मुहाजिर बस्ती आहे, अगवान बस्ती आहे, एकड़नि ते मुश्तमिल असांजी सिंध जी धरती में वेठा माण्हू आहिनि, त हिननि ग़रीब सिंधियुनि खे आबाद कयो वञे, ॿिए घरनि खे घर ॾिना वञनि, इहे घर उन्हनि खां माक़ूल मुआवज़ो वरितो वञे, उन्हनि खे रेगुलाइज़ कयो वञे। सही। न की हिते लैंड माफ़िया वरी कब्ज़ो कंदा, ॿिया ॻोठ ठाहींदा, ॿिया माण्हुनि खे फुरंदा, त इहो हिनखे क़ानूनी शक्ल आणे बेघर माण्हुनि खे, सिंधी माण्हुनि खे आबाद कयो वञे। तमामु घणी बहितरीनु मैसेज आहे। वॾी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में आहे। मैडम तव्हांजे लाइ GFS बिल्डर वारी तरफ़ खां गिफ्ट आहिनि, थोरो मुंहिंजी हिन रीच खां हिन टाइम परनि परताण ताईं पुॼी वेंदा ड्यूरिंग सॉन्ग या वरी हाणे ई जेको आहे सो हिनखे चवंदासीं त असांखे ॾियो गिफ्ट, असां पंहिंजे महिमाननि खे गिफ्ट ॾियूं, छो जो असांजा महिमान तमामु प्यारा असांजा महिमान हिन ई हुननि जे लाइ GFS बिल्डर्स जी तरफ़ खां नंढिड़ो गिफ्ट आहे। मैडम हे क़बूल कंदा तव्हां? मूंखे ख़ुशी थींदी कि मां तव्हांजे वर्कर्स खे पंहिंजी तरफ़ां इहो गिफ्ट करे। थैंक यू सो मच। बिल्कुलु वर्कर्स खे पोइ तव्हां जेको आहे सो डेडिकेट कंदा। ऐं ॿी ॻाल्हि व्यूअर्स, वंस अगेन जीअं असां ॻाल्हि कई गुरबत जी, हालातनि जी, मसइलनि जी, सो महिरबानी करे इन्हनि कोशिशि कयो कि इन्हनि टेंशन्स खां, इन्हनि परेशानियुनि खां पंहिंजे पाण खे जेतिरो सिक्योर करे सघो था तव्हां वटि अख़्तियार आहे। ऐं कोशिशि कयो त हे जेका एंड्रॉइड आहे, मोबाइलूं आहिनि, इन्हनि में अननेसेसरी जेको आहे सो स्क्रॉलिंग न कयो, हरूभरू जेको आहे सो जेको सर्फिंग न कयो, ऐं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदो। ऐं हा, अॼोको प्रोग्राम GFS बिल्डर्स जेको आहे सो असांखे स्पॉन्सर कयो आहे, तमामु सुठे तरीक़े सां सजायो आहे। असांजा महिमान असांजे लाइ आंदऊं जेकी जिन्हनि असांखे तमामु सुठी इंफॉर्मेशन ॾिनी, जेका असां तव्हां ताईं पुॼाई। ऐं ॿी ॻाल्हि की GFS बिल्डर्स जी वॾी महिरबानी आहे कि असांजे जेके अवाम आहे जिन जी असां ॻाल्हि पिया कयूं, उन्हनि जे लाइ सुठा सुठा घर ठाहिनि पिया, ऐं न सिर्फ़ु ठाहिनि पिया पर उन्हनि खे हिकिड़ो सुठो जेको आहे सो माहौल जियो जी चइजे, हिकिड़ो पाइदार घर चइजे, उहो प्रोवाइड करे ॾियण में मदद कनि पिया। ऐं ॿी ॻाल्हि जेका आहे सो शुरूआति में करणु खपे पर मां आख़िर में ज़रूरु कंदुमि, त अॼु असांजे जेको आहे सो असिस्टेंट डायरेक्टर जेको आहे सो जावेद साहब जी एनिवर्सरी आहे, ऐं उन्हनि खे खोड़ सारियूं मुबारक हुजनि। जावेद साहब आपको बहुत बहुत मुबारक हो एनिवर्सरी की, और हम सब की तरफ से और GFS की तरफ से भी। सो गानो भी मैडम लास्ट में जेको आहे सो असां उस्ताद बादल जी इजाज़त सां ॻाईंदासीं। उस्ताद बादल साईं, उस्ताद बुखारी जो सॉन्ग आहे मैडम, ऐं हीर घुलंदी वञे, माक पवंदी वञे, राति ठरंदी वञे, यादि तुंहिंजी अचे, निंड फिटंदी वञे। माक पवंदी वञे, हीर घुलंदी वञे, हीर घुलंदी वञे, हीर घुलंदी वञे, माक पवंदी वञे, राति ठरंदी वञे, यादि तुंहिंजी अचे, निंड फिटंदी वञे। छा कयां छा कयां छा कयां, हीर घुलंदी वञे। चंद्र तारा सुमन, याद तुझी अचे, सूर सारा उथन। छा कयां है छा कयां छा कयां,
हीर गुल दीवने मां कपव दीवने रात थर दीवने याद तो जी अचे निंड भेट दीवने हीर गुल दीवने मां कपव दीवने रात थर दीवने याद तो जी अचे निंड भेट दीवने चंड ॾाढो वणे नेण मूं ॾेखणे हीर घुलंदी वञे हीर घुलंदी वञे चंड ॾाढो वणे नेण मूं ॾेखणे हाव में चकु हणे यादि तो जी अचे तांग तो ॾे तणे छा कयां छा कयां हीर गुल दीवने मां कपव दीवने रात ठर दीवने याद तो जी अचे निंड भेट दीवने हीर गुल दीवने साज़ वॼंदा रहनि गीत नचंदा रहनि हीर घुलंदी वञे हीर घुलंदी वञे साज़ वॼंदा रहनि गीत नचंदा रहनि दर्द दुखंदा रहनि याद तो जी अचे नेण टिमंदा रहनि छा कयां हीर गुल दीवने मां कपव दीवने रात ठर दीवने याद तो जी अचे निंड भेट दीवने हीर गुल दीवने मां कपव दीवने रात ठर दीवने याद तो जी अचे निंड भेट दीवने हे 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 ला 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 मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।